अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम आहे सहरी टाइम। आऊं आहियां इंजीनियर शफ़ीबंद लाखो। इंशा अल्लाह ताला तव्हां सां मां 2 कलाकनि ताईं गॾु रहंदुसि। अचो त असां जेको आहे सो अॻिते हलूं क़ुर में। लेकिन मां पंहिंजो कंप्यूटर चालू कयां ऐं तव्हांखे स्क्रीन ते ॾेखारियां त मां हे क़ुरानी शऊर इनक़लाब इमाम उबैदुल्ला सिंधीअ जो पढ़ियमि पिए त हीअ हिकिड़ी आयत मूंखे स्ट्रक कई जेको तव्हांखे ॿुधायां थो। सूरे मुजाहिद आयत नंबर 21 में चए थो रब साईं त कतब अल्लाहु माना अलाह इहो हिकिड़ो फ़ैसिलो लिखी छॾियो आहे ल अग़लिबन्न अना व रुसली त बेशक मां ऐं मुंहिंजो रसूल ॻाल्हि बि ईंदा। इन अलाह कवियुन अज़ीम यकीन अलाह कुवत ऐं इज़त ॾियण वारो आहे। माना इन जो मतिलबु आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको हीउ दीन आहे हिकिड़े वक़्तु ईंदो जो इहो सॼी दुनिया ते ग़लबो हासिलु कंदो। इन खे हिकिड़ी मूंखे हदीस शरीफ़ यादि अचे थी त रसूल सल्लल्लाहु फरमायो क़यामत ओसि ताईं न ईंदी जेसि ताईं ही मुंहिंजो क़ुर ऐं मुंहिंजी सुन्नत ऐं मुंहिंजो दीन सॼे दुनिया जे घर घर में न पहुचंदो। हाणे ॻाल्हि आहे त ज़ाहिर आहे की असां में त हाल कोन्हे जो असां ऑस्ट्रेलिया जे ऐं स्विट्ज़रलैंड बर्फ़ुनि में पहाड़नि ते माण्हुनि खे घरनि में पहुचायूं। लेकिन हीउ जेको सोशल मीडिया अची वियो आहे, जेको यूट्यूब आहे, फेसबुक आहे, इन्हीअ ते जेको इस्लाम हींअर ज़ोर रखियो आहे, माशाअल्लाह माशाअल्लाह, इहो हींअर घर घर इहो पहुचण वारो आहे। तंहिंजे करे इहो अलाह ताला फरमाए थो त आख़िर मुंहिंजो ही दीन ऐं मुंहिंजो रसूल जो ही सुन्नत माण्हुनि ते ग़लबो ईंदो ऐं ईंदो। हाणे तव्हां इन लाइ केतिरो प्रिपेयर आहियो? तव्हां पंहिंजे सोशल मीडिया ते केतिरो दीन जो कमु कयो था? कहिड़ियूं आयतूं तव्हां उन जी तर्जुमे सां माण्हू पहुचायो था? उहो तव्हांखे ॿुधाइणो आहे। छो त हर को मरी वेंदो पर उन जा अमल ईंदा। तंहिंजे करे अॼुकल्ह त छा आहे त सवाबु कमाइण एॾो सवलो आहे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां क़ुर जी माना करे माण्हूअ खे पहुचाईंदो, सोशल मीडिया ते वायरल थी लखे माण्हू था ॾिसनि। हूअं जो तव्हां दर दर ते वञी ॿुधायो त मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त हीअ शइ हींअर वॾी सवाब जी ॻाल्हि आहे त तव्हां इस्लाम खे फैलायो। ऐं बहरहाल असां हलूं था पंहिंजे प्रोग्राम ते। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब साईं फरमाए थो युरीदुल्लाह माना अलाह ताला इहो थो चाहे ले युबय्यन लकुम त तव्हांखे ही क़ुर जेको आहे न सो साफ़ आयतूं ॿुधाए ऐं उन्हीअ क़ुर में व यहदियकुम सुननुल लज़ीन मिन क़ब्लिकुम त जीअं अॻियनि किताबनि में, वेदनि में, बाइबल में, ज़बूर में जेके ॻाल्हियूं हुयूं उहे बि तव्हांखे रिमाइंड कराए त हिननि हीअं कयो पोइ मूं हीअ सज़ा ॾींदीमांइ त जीअं तव्हां सुधरी वञो। ऐं भई उन खां अव्हांखे ॾेखारे ऐं यतूब अलैकुम त जीअं तव्हां इहे ॻाल्हियूं सम्झो ऐं पोइ जेकॾहिं तव्हां का ग़लती थियो करियो त अलाह तव्हां सां ॿाझ ते मोटे। वल्लाहु अलीमुन हकीम, बेशक अलाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। अलाह ताला चाहे छा थो? अलाह कोन थो चाहे त मां जहन्नम तव्हां सां भरियां, बल्कि अलाह हिते तव्हांखे ज़बरदस्त चांसिस ॾिए थो त तव्हां जन्नत में वञो। क़ुर में अचे थो वल्लाह युरीद ऐं यतूब अलैकुम। अलाह जो हर वक़्तु मंशा इहा आहे त तव्हांखे ॿाझ सां मोटे तव्हां ते। पर जी माण्हुनि खे मां छा कयां? युरीदुल लज़ीन यत्तबिऊन शहवात, जेके बुरायूं कनि था ऐं पंहिंजे सधनि जे पोयां लॻनि था, अन तमीलू मैलन अज़ीमा, त जीअं असां सिधे रस्ते खां हिन सिधे रस्ते खां सफ़ा थिड़ी किलोमीटरनि जा किलोमीटर परे हलिया वञूं, अहिड़ियूं असीं बुरायूं कयूं। लेकिन अलाह फरमाए थो युरीदुल्लाह ऐं युख़फ़िफ़ अनकुम, बाक़ी अलाह ताला तव्हां तां बार हल्को थो करे। छो त व ख़ुल्क़ल इंसान ज़ईफ़ आहे, छो त मां इंसान खे हीणो पैदा कयो आहे। हाणे कुझु न कुझु त अलाह ॻाल्हाईंदो न त मां तव्हांखे हीणो पैदा कयो पर हे त सुधरो न। मिसाल तौरु चए थो रब साईं या लज़ीन आमनू ला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल, माना तव्हां हिक ॿिए सां ठगियूं न करे, हिक ॿिए जो नाहक माल न खाओ। इल्ला अन तकून तिजारतन अन तरादिन मिनकुम, हा ॾेती लेती कयो पर पाण सां कंसेंट सां, हिक ॿिए सां जेको रज़ामंदीअ सां। ऐं उन खां पोइ वला तक़्तुलू अनफुसकुम, ऐं ख़ुदकशी न कयो, माना मजबूर थी हाणे मां मारियां थो पाण खे। इन अलाह कान बिकम रहीम, अलाह रहीम आहे, तव्हांजी तकलीफ़ूं दूरि कंदो। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मन वमन क़तल नफ़्सहु बि शैइन फी दुनिया, जेको माण्हू जंहिं शइ सां पाण खे ख़ुदकशी कंदो, उज़िब बिही यौमल क़यामत, उन ई शइ सां जहन्नम में हिनखे अज़ाब मिलंदो।
जे पाण खे कुठो ताईं त उते अलाह उथारी जहन में ॼाण कुह पाण खे कुहंदो, रड़ियूं कंदो, सूर थींदुसि खल ते, वरी ख़तमु थी वेंदो, मरी वेंदो, वरी जहिड़ो कंदो, वरी कुह पाण खे पियो कुहंदो। इहो जहन में हिन खे अज़ाब पियो मिलंदो। अलाह ताला इन खां असांखे रखे। वमई यफ़ल ज़ालिक उदवाननि व ज़ुल्मनि, जेको हद खां ॿाहिरि निकिरणु ऐं ज़ुल्म सां ईअं कंदो, फ़सौफ़ नुस्ली ही नारा, तंहिंखे बाहि में सिघो विझंदासीं। वकान ज़ालिक अलाह यसीरा, इहो अलाह लाइ आसान आहे। तव्हांखे कंहिंखे बि बाहि में विझे चवंदो थी त थी थो पवे। बाक़ी अलाह चए थो ॾिसो ॻाल्हि ॿुधो, इन तजतनिबू कबाइर मां तुनहुनहु, जेकॾहिं वॾा वॾा जेके गुनाह आहिनि जेके क़ुर में अचनि था, जे तव्हां इन्हीअ खां बची था वञो त नुकफ़िर अनकुम सयातकुम, पोइ हल्का हल्का गुनाह अलाह चए थो मां छॾे ॾींदुसि। पोइ मुदखिलनि करीमा, ऐं पोइ तव्हांखे इज़त वारी जाइ में दाख़िल कंदासीं। वॾा गुनाह जेके क़ुर में अचनि था, कबाइर। अच्छा, इन खां पोइ चए थो त हिन दुनिया जे हलाइण जे लाइ जेकॾहिं मां सभिनी इंसाननि खे हिकु जेतिरो रिज़्क़ ॾियां, हिकु जेतिरी प्रॉपर्टी ॾियां, त पोइ त तव्हांखे मज़ूर बि कोन मिलंदो, किथां खाईंदा। तंहिंजे करे अलाह ताला हिन दुनिया जे निज़ाम खे हलाइण लाइ कंहिंखे वधीक रिज़्क़ ॾिए थो, कंहिं वॾे ख़ानदान में पैदा करे थो, कंहिंखे नंढे में करे थो, त इहा ॻाल्हि अलाह थो करे त इहा मुंहिंजी डिस्ट्रीब्यूशन आहे, त इन ते तव्हां साड़ न कयो कंहिंसां। ॿुधो क़ुर चए थो त वला तमन्नऊ मा फदल अल्लाह बिही बादकुम अला बादिन, चए थो जिन शइ सां अलाह अवां मां हिकिड़नि खे ॿियनि खे फज़ील ॾिनी आहे, तंहिंजी रीस न करियो, उन ते साड़ न कयो। बाक़ी मुड़ुसनि लाइ जेतिरो पाण कमायूं तंहिं मां हिसो आहे, जेके मर्द कमाइनि था नेकी कनि था, ऐं ज़ालुनि लाइ जेतिरो पाण कमायूं तंहिं मां हिसो आहे। अलाह खां संदसि फज़ुल घुरो, छो त अलाह सभु खे ॼाणंदड़। हाणे इहा हिकिड़ी अहम शइ आहे जेका माण्हुनि खे सम्झ में नथी अचे। हे ॾिसो न, हे लैपटॉप पियो आहे। हाणे ॾिसो, मां हिन जी स्लाइड चेंज न कंदुसि त चेंज कान थींदी। सॼी उमिरि पियो हूंदो इहो मूव न कंदो, माना फस्ट एक्शन मूं वटि आहे न, त मां या हिन कीअ खे दॿाईंदुसि त को न को थींदो, मां कुझु बि न कंदुसि इहो हिते पियो हूंदो। अलाह ताला जो सिस्टम बि ईअं आहे, कंप्यूटर वांगुरु। जेकॾहिं तव्हां अलाह पाक खे सॾींदव न, या हुनखे चवंदो सुभान अल्लाह या अल्हम्दुलिल्लाह या अल्लाह साईं मुंहिंजो अर्ज़ु उगा, इहा तव्हां बटण था दॿायो त सॼी काइनात जो कंप्यूटर तव्हांजे लाइ ऑन थी वेंदो। पर जेकॾहिं तव्हां अलाह खे न सॾींदव, न उन खे इनवोक कंदव, त सॼो सिस्टम तव्हांजे लाइ ज़ीरो आहे, कुझु कोन थींदो। क़ुर में रब साईं फरमाए थो लौला दुआउकुम, जे तव्हां मूंखे न सॼियो न त मूंखे तव्हांजी परवाह कान्हे, माना मुंहिंजो सॼो सिस्टम तव्हां खां ऑफ थी वेंदो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त जेको आहे सो वसअलुल्लाह मिन फज़ली, अलाह खां जेको संदसि फज़ुल घुरो, बटण आङुर सां टच कयो अलाह जे सिस्टम खे, फज़ुल घुरो। न घुरंदव त सिस्टम ऑफ लॻो पिया, जीअं कंप्यूटर ऑफ लॻो पिया। इन अलाह कान बिकुल शैइन अलीमा, अलाह ताला हर शइ खे ॼाणंदड़ आहे। हाणे अलाह ताला फरमाए थो त वल कुलिन जअलना मवाली मिमा तरकल वालिदान वल अक़रबून, बाक़ी पीउ माउ मिटनि जेको माल छॾनि था तंहिंमें असां वारस मुक़ररु कया आहिनि। तंहिंजे करे तव्हां उन वारसनि खे उन जो ॾियो नसीब। इन अलाह कान अला कुल शैइन क़दीर आहे, बेशक अलाह शारा हर शइ ते क़ादिर आहे। हाणे इहो आहे जेकी विरासत जूं ॻाल्हियूं आहिनि, जेको सो हिन में अची वियो आहे, त माना विरासत में 70% त तव्हांजी प्रॉपर्टीअ जा हिसा अलाह मुक़ररु करे छॾिया आहिनि। हाणे उन्हनि खे तव्हां पंहिंजे जीअरे उहो 70% पुटनि धीउनि में क़ुर जे मुताबिक़ हिसनि में विरहायो ऐं पने ते लिखी छॾियो, छो त तव्हांजे मरण खां पोइ वरी मसइला था थियनि। पहिरीं त छा हूंदो न, त पहिरीं प्रॉपर्टियूं एॾियूं न हूंदियूं, कैश हूंदो माण्हुनि वटि, त पोइ उहो चवंदो दादा मूं वटि हाणे 5000 अशरफियूं आहिनि, हाणे मां जेको आहे सो इन मां हिसो खणंदो, त पयूं हूंदियूं अशरफियूं जे मरण खां पोइ माण्हू खणी ईंदा। हाणे मसइलो मुश्किल आहे। हाणे प्रॉपर्टीज़ आहिनि, कंहिंजी वैल्यू केतिरी आहे, कंहिंजी वैल्यू केतिरी आहे। हाणे जो इहो विराइण त वॾो मुश्किल आहे। उहो चवंदो मूंखे हीअ फ्लैट खपे, छोकिरो चवंदो, हू चवंदो छो इहा थो खणी, मां हूअ खणां। त पीउ जो कमु आहे त वसियत लिखे, 70% जेका पंहिंजे औलाद खे ॾियण, उन खे साम्हूं विहारे ऐं उनजी क्लियर करे छॾे त बाबा हे तुंहिंजो आहे, हीउ तुंहिंजो आहे, या जेकॾहिं उहे ज़िद कनि था त उन्हनि खे पाण में सिधो करे छॾे। क़ुर चए थो त लिखो वसियत, ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त जेको वसियत लिखी विहाणे हेठां नथो रखे, माना उन जे बारे में उन वही त ॿुधाई आहे। त चवनि था त साईं इहे त हाणे आयतूं जेके आहिनि से नासिख़ थी वियूं आहिनि ऐं पंहिंजो
नसख़ थी वियूं आहिनि, छो त हाणे त हिसा मुक़ररु, बाबा हिसा मुक़ररु आहिनि, पर इन्हनि हिसनि जी डिस्ट्रीब्यूशन मुश्किल आहे, छो त अॻु में त अशरफियूं, हाणे त प्रॉपर्टी आहे, का ज़मीन आहे, का गैर आबाद आहे, किथे पाणी आहे किथे न आहे, त उन्हनि जी प्रॉपर्टी जी वैल्यू मुख़्तलिफ़ थी वञनि, त उहो पीउ खे खपे त मरण खां अॻु में वेही पंहिंजे औलाद खे जेको 70% हिन जो विरिहाइणो आहे औलाद में, मिटनि में, माइटनि में, पीउ में, माउ में, उनखे वेही डिस्क्राइब करे पने ते लिखी सभिनी खां सयूं वठी छॾे। बाक़ी 30% उहा हुनजी मर्ज़ी आहे, ग़रीबनि खे ॾिए, मिसकिननि खे ॾिए, ॿियनि खे ॾिए, या उहे उन्हनि खे ॾिए जंहिंजो हिसो क़ुर में कोन्हे को। बाक़ी अलाह फरमाए थो त जेको आहे सो जेकॾहिं तव्हां, हाणे आयत अचे थी ज़ालुनि जी, बेफ़रमान ज़ालूं, कुझु औरतूं हूंदियूं आहिनि जेके मुड़ुस जी बेइज़ती कयूं थोरी थोरी ॻाल्हि ते, ऐं ख़ासि तौर इश्क जूं शादियूं थियूं, पोइ छोकिरी वॾे ख़ानदान हूंदी आहे, हीअ वरी वीचारो थोरो ग़रीब आहे, त उहा त माई चढ़ी वेंदी हिन जे मथां, त कॾहिं कॾहिं ईअं बि थिए थो, या के वरी आदतनि मायूं सख़्तु तबे जूं हूंदियूं आहिनि, त इन्हीअ जी अलाह साईं हिकिड़ो तरीक़ो थो ॾसे, चए थो त वल्लाती तख़ाफ़ून नुशूज़ हुन, त पहिरियों प्रोसेस आहे जेकॾहिं ज़ालियूं बेफ़रमानी कनि थियूं त फ़इज़ू हुन, त पहिरियों ई त हुनखे नसीहत कयो, क़ुर जूं आयतूं पढ़ायो, इस्लाम ॿुधायो, पर जे इन्हीअ ते बि हू नथी मुड़े, फ़हजुरू हुन फिल मज़ाज, त पोइ उन्हनि खां बिस्तरो हाली जुदा करे छॾ, ठीकु आहे, बसि तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं हाणे अहिड़ो थी वात हणी मूंसां, हाली मां बसि तोसां कावड़ ॾिना, माना जुदा बिस्तरा थियनि, माना हुनजे भरिसां न वञे। पर जेकॾहिं अहिड़ी औरत किनी आहे जो मुड़ुस जी माण्हुनि जे मुंहं ते जेको आहे सो बेइज़ती थी करे, त वज़रिबू हुन, त पोइ वञे धकु थिएबो ॾिबो आहे पंहिंजे मथे, हे तूं छो अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। बाक़ी पोइ इन प्रोसेस, 3 प्रोसेसनि खां पोइ जेकॾहिं अव्हां जी फरमाबरदारी कनि, त मथिनि का ईज़ा जी वाट न ॻोल्हियो, छो त अलाह वॾो वॾाईअ वारो आहे। तंहिंजे करे रसूल सलाम फरमायो आहे त सजदो इंसान जो इंसान खे जाइज़ कोन्हे, सजदो सिर्फ़ु अलाह खे कबो, रुकू सिर्फ़ु अलाह खे कबो। तंहिंजे करे जेको आहे सो माण्हू जेके आहिनि से ॿियनि खे वञी पेरनि ते हथु रखनि था, इहो कतई जाइज़ कोन्हे को, या वरी झुकी गोॾनि ते हथु रखनि था, इहो बि कतई जाइज़ कोन्हे। इन में तव्हां हुनजी इज़त कोन था कयो, हथु मिलायो ऐं सलाम कयो ऐं उनजी इज़त कयो। त चए थो रसूल सलाह सां फरमाए थो, लव कुंत आमिरन अहदन ऐं यसजुद ले अहदिन, जेकॾहिं जाइज़ हुजे हा त इंसान खे सजदो करे, त आउं औरत खे, ज़ाल खे चवां हा त तूं पंहिंजे मुड़ुस खे सजदो कर, पर जाइज़ ई कोन्हे, चए त मां हुकुम कोन थो ॾियां। बाक़ी इहे जेकॾहिं 3 प्रोस थियण खां पोइ बि सम्झो था त हिन जो ठहराउ नथो थिए, त पोइ चए थो जेकॾहिं सन विच में फेटे खां डिॼो, माना इन ख़िफ़्तुम शिकाक बइनहुमा, माना हाणे ॾार वधंदी थी वञे, त पोइ वरी चोथों प्रोसेस आहे फ़बसु हकमन में अहली हुई हकमन में अहलहा, पोइ हुन जे ख़ानदान मां को बुज़ुर्ग घुरायो ऐं छोकिरे जे ख़ानदान मां 2 बुज़ुर्ग घुरायो, ऐं 2 ॼणा वेहनि ऐं युरीदा इस्लाहनि, ऐं पोइ उहो अमीन मुक़ररु करे वेही ऐं हिन जो मसइलो कनि। पोइ जेकॾहिं ही पाण में सुलह कराइणु घुरनि था, त युवफ़िक़ अल्लाह बैनहुमा, त अलाह जे विच में मेलाप कंदो, इन अलाह कान अलीमन ख़बीर, छो त अलाह ॼाणंदड़ आहे। अलाह फरमाए थो वअब्दुल्लाह, घुरो त अलाह खां घुरो, अदुआ मुख़्ल इबादा, घुरो सिर्फ़ु अलाह खां घुरो, छो त घुरण जे लाइ शर्त पहिरियों आहे त जंहिंखां घुरो था ॿुधे, ॿियो शर्त आहे त जेका शइ घुरो था उनजी प्रॉपर्टीअ में हुजे, उनजी मालिकीअ में हुजे। जेकॾहिं हिकिड़ो तव्हांजो दोस्त वेठो आहे फ़ोन ते, यार मूंखे 5000 ओधर थी खपे, उहो मोकिले ॾिए थो, इहो शिरक न आहे, छो त हुन ॿुधो ऐं हुन ढुआ बि 5000। लेकिन हिकिड़ो तव्हांजो दोस्त सां तव्हांजो कॉन्टेक्ट ई कोन थो थिए, न को फ़ोन आहे, ऐं हिते वेही था चओ, ए अहमद ख़ान, हाणे अलाए तूं किथे आहीं, पर महिरबानी करे मूंखे 5000 मोकिल, त इहो शिरक आहे, छो त हुन ॿुधो ई कोन, त उहो तव्हांखे कीअं ॾींदो। तंहिंजे करे सिर्फ़ु हिकिड़ी हस्ती आहे जंहिंमें 2 शर्त पूरा थियनि था, अलाह ताला तव्हांखे साह जे रग खां वेझो आहे, ऐं अलाह ताला चए थो जेको तव्हां दिलि में सोचियो था उहो मां ॼाणा थो, ऐं पाण वरी क़ुर ते ख़ालिक़ु कुल शयुनि, हर शइ जी प्रॉपर्टी अलाह जी आहे, त इहो ई हिकिड़ी शइ आहे जंहिंखां तव्हां घुरी सघो था, इहो शिरक न आहे। इन खां अलावा जेकॾहिं कंहिं तव्हां मोल खां घुरंदव, त पहिरीं त उन ताईं आवाज़ु कोन पहुचंदो, तंहिं करे ॿुध ई कोन थो। ऐं तव्हांखे क़ुर में केतिरियूं आयतूं ॾेखारियूं आहिनि, बल्कि क़यामत जे ॾींहं ते उहे बुज़ुर्ग चवंदा त असां त अञा सॾ ई कोन ॿुधा, कूड़ छो था हणो असांजे मथां। तंहिंजे करे जेको आहे सो त अलाह ताला खां घुरंदो, त चए थो वअब्दुल्लाह, हलो मां हिनखे वरी कयां थो, ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अलाह ॻाल्हि हले पई त अलाह साईं फरमाए थो सूरह निसा जी आयत नंबर 36 में, वअब्दुल्लाह,
ॿई मानाऊं आहिनि, इबादत बि आहे ऐं दुआ बि आहे। छो त दुआ मुख़्ल इबाद आहे। दुआ जेका आहे सो सभिनी इबादतनि जो मग़ज़ आहे, सरताज आहे। जॾहिं हीअं हथ खणो था त निमाज़ जो बि सरताज आहे ऐं रोज़े जो बि सरताज आहे जेको अलाह खां घुरो था, त सिर्फ़ु अलाह खां घुरो, छाकाणि त उन में ॿ शर्त पूरा थियनि था, ॿुधे बि थो ऐं प्रॉपर्टी बि संदसि आहे। वला तुशरिकू बि शइ आहे, तंहिंजे करे तव्हां अहिड़ी शिरक न कयो, माना अहिड़े खां न घुरो जो ॿुधे कोन थो, त पोइ शिरक थी वियो। पर अहिड़े खां घुरो जंहिं वटि आहे ई कोन। मिसाल तौरु हिकिड़ो तव्हांजो दोस्त आहे, अदा यार ॻाल्हि ॿुधो हेॾे आहे, मूंखे ख़बर आहे तूं छोला विकिणंदो आहीं, पर हाणे मूंखे हिकिड़ी महिरबानी कर, मूंखे हिकिड़ो पाउ खनि हीरा ॾे मूंखे तूं। त हाणे उहो वीचारो किथां ॾींदो तव्हांखे? तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त ॿई शयूं हुजणु खपनि। अॻिते चए थो उहा बिल वालिदीन अहसान, ऐं अलाह सां शिरक न कयो पर माउ पीउ सां भला हलो। व बिज़िल कुर्बा, ऐं वरी जेके तव्हांजा रिश्तेदार रत जा रिश्ते वारा आहिनि उन्हनि सां भला हलो। वल यतामा, यतीमनि सां, वल मसाकिन, मिसकीननि सां, व जार ज़िल कुर्बा, ऐं उहे पाड़े वारा जेके तव्हां सां भरिसां आहिनि उन्हनि सां भलो हलो। व जारुल जुनुब, ऐं जेके पाड़ा खणी तव्हां खां थोरो परते बि आहे। व साहिब जम, ऐं वेझी संगती, इबिन सबील मुसाफ़िर, वामा मलकत ऐमानकुम, ऐं पंहिंजा ॿाना नौकर जेके तव्हां कमु कंदा उन सां भला हलो। इन अल्लाह ला युहिब्बु मन कान मुख़्तालन फ़ख़ूर, भले न हणण जो सबबु टेगर हूंदी आहे, त चए थो जेको टेगर करे ऐं वॾाई करे थो अलाह हुन सां दोस्ती रखंदो ई कोन्हे को। छो त किबरियाई त अलाह जी आहे न, असां त हुनजा ॿाना आहियूं, असांजी कहिड़ी ताक़त आहे जो असां लय कयूं ऐं अलाह जी किबरियाई जो हिसो इस्तेमालु कयूं दुनिया में, असांजो कमु न आहे। तंहिंजे करे रसूल सल्लम फरमायो आहे सदका अलल मिसकीन सदकतुन, हिकिड़ो तव्हांजो मिसकीन आहे, तव्हांजो माइट बि कोन्हे, ॿाहिरियों आहे, उन खे जेकॾहिं सदको ॾियो था त हिकिड़ो सदको आहे। वही अला ज़ी रहम इसनतान, ऐं पर जेकॾहिं माइटीअ वारे खे को ॾियो था त इहे ॿ सदका काउंट थींदा। फरमायो ऐं जेको आहे सो हिकिड़ो त इहो सदको, ॿियो सिला रहमी, त तव्हां हुननि सां कुर्ब कयो आहे। तंहिंजे करे जेको आहे सो चए थो त जिब्राहीम अलैहिस्सलाम ॾाढा दफ़ा ईंदो हो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो माज़ाल जिब्र यूसीनी बिल जार, चए थो हर हर अचे मूंखे चवंदो पाड़े वारनि सां भलो हलो, पाड़े वारनि सां भलो हो। हता ज़नन, त अॻिते हली मूं सम्झो त शायदि इहा हींअर डेवलप थी वेंदी त अनहु सू युवरसू, त पाड़े वारनि जो बि शायदि विरासत में हिसो न थी वञे, पर कोन थियो। त चए थो एॾो मूंखे जिब्री अलैहिस्सलाम चवंदो त पाड़े वारनि सां पाए, त मूं सम्झो त शायदि अॻिते हली हिनखे विरासत में न हिसो मिले अलाह ताला जी तरफ़ां। ऐं उन जे लाइ ॿी अचे थी, रसूल सल्लम फरमायो आहे त कफ़ा बिल मरी इस्मन, चए थो त हिकिड़े इंसान लाइ वॾे में वॾो गुनाह काफ़ी आहे। ऐं यह बिस अमन यमलिक कुवत हू, जो तव्हां जेके तव्हांजा नौकर जूं पघारूं रोकियो या उनजो हक़ु रोकियो, या जंहिंजे हथ में तव्हां आहियो उन्हनि जूं तव्हां हक़ु खाई वञो, इन खां वॾे में वॾो गुनाह ॿियो कोन्हे को। तंहिंजे करे ॿी हदीस शरीफ़ में छा थो अचे त नबी करीम सलाम फरमायो आहे त जॾहिं तव्हांजो नौकर तव्हांखे मानी आणे ॾिए, हे सही बुख़ारी हदीस शरीफ़ आहे, इज़ा आता अहदकुम ख़ादिमु बि तामी, त आणे ॾिए त उन्हीअ खे जेकॾहिं पाण सां गॾु नथा खारायो त घटि में घटि हिकु ॿ लुकमा उनखे खाइण लाइ ॾियो, त अॼु खणी वञ। ऐं छो त हिन तव्हांजे लाइ बावरची खाने में गर्मीअ में तकलीफ़ करे मानी कई, एतिरी इज़त कयो, अदा हे खा मूंसां गॾु, नथा करे सघो चई यार हे त खा न, हे तूं बि पाण टेस्ट करे ॿ पकोड़ा खण त सही खाई ॾिस। इहो आहे इस्लाम असांजे लाइ। बाक़ी अलज़ीन यबख़लून, जेके कंजूसी कनि था, कंजूसी छाजे लाइ कंदा? शैतान जे चवण ते। शैतान चवंदो मतां ॾिनो अथई, पाण खुटी पवंदे पोइ तव्हां किथां खाईंदव। इहो आहे शैतान जो दा, त जेको तव्हांखे ड्रेॼारे थो त सुञा थी वेंदव। सो चए थो जेके कंजूसी कनि था यामुरू नास बिल बुख़ल, ऐं वरी माण्हुनि खे था चवनि बाबा ख़्यालु कयो पुट पैसा पंहिंजा बचाइजांइ, मतां वरी माण्हुनि खे ॾी। ऐं यकतुमून मां आताहुमुल्लाह फज़ली, ऐं जेको अलाह प्रापर्ण लिकाइनि था। माण्हू अदा असांखे कुझु कोन्हे को, मां पाण ईअं वेठो आहियां, किथां आणियां कंहिं, हालांकि बैंक में पैसा भरिया पिया अथसि, पर छाकाणि अचण वारे खे सम्झी वेंदो त मूंखां कुझु घुरण आयो, चवंदो यार ॾाढी तकलीफ़ आहे, मुंहिंजे मथां कर्ज़ चढ़ी विया आहिनि। त चए थो त जेको अलाह पंहिंजे फज़ल सां कंहिं जेको ॾिनो आहे सो लिकाईंदा आहिनि। ऐं अहिड़नि न मञींदड़ लाइ ख्वारी वारो अज़ाब तयारु कयो अथऊं, अलाह खां बचो। उन खां पोइ रसूल सल्लम फरमाए थो त हीअ हदीस शरीफ़ आहे त पुछियसि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो आयो ऐं चई त तो वटि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि?
चई अलाह ताला मूंखे ॾिनो आहे, उठ ॾिना अथई ऐं साईं ॿकरियूं ॾिनियूं अथई ऐं पंहिंजो मतिलबु आहे त मूंखे घोड़ा ॾिना अथई ऐं नौकर ॿोकर ॾिना अथई। त पोइ चएसि थो काल फ़ैज़ा आता कला मालनि, पर जेकॾहिं अच्छा उहो जेको आयुसि उन जा कपिड़ा मेरा हुआ त चई तोखे अलाह छा ॾिनो आहे? चई साईं अलाह जो शौक़ु आहे, मूंखे उठ ॾिना, ॿकरियूं, घोड़ा, गुलाम सभु कुझु आहे। त चएसि थो काल फ़ैज़ा आता कलाह मालनि, जेकॾहिं अलाह तोखे एॾो माल ॾिनो आहे त पोइ इहे इन जी जेके तुंहिंजी नेमतूं तो ते ज़ाहिर थियणु खपनि। त माना कपिड़ो सुठो पाए, चङी रत, को तोखां घुरण त अचे न, तुंहिंजा हाल ॾिसी चवंदा त फ़क़ीर आहे, हिन खां छा घुरां। त इहो लिकाइण जो हिकिड़ो इहो बि तरीक़ो आहे जेको इहो जाइज़ कोन्हे को, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे। अलाह फरमाए थो वल्लज़ीन युनफ़िकून अमवालहुम रिया अन्नास, बाक़ी हिकिड़ा माण्हुनि खे लय करण लाइ ऐं रिया जे लाइ ऐं शोहरत जे लाइ ग़रीबनि खे ॾियनि था। इहे जेके वरी वज़ीर हूंदा आहिनि वरी विरहाईंदा आहिनि, अचे वठो 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 त चवणु वाह 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 जो कमु आहे, या ॾेखारे ॾियणु, या कंहिंखे ॾेई वरी सभिनी खे ॿुधाइणु त मां हिनखे हीउ ॾिनो आहे, मूंखे हीउ ॾिनो आहे। त वला यूमिनून बिल्लाह वला बिल यौमिल आख़िर, बाक़ी न की अलाह खे न क़यामत ॾींहुं मञींदा, हुननि खे वोट खपनि, तंहिंजे करे शोबाज़ी कंदा। त अलाह वमई युकनि शैतान लहू करीननि, पर जंहिंजो संगती शैतान थियो उहो संगती बुछड़ो आहे, इहो शैतान थो कमु कराए। तंहिंजे करे अलाह फरमाए थो वमाज़ा अलहीम, चए थो कहिड़ी तव्हांखे मां मुश्किल थो ॻाल्हि चवां, छा मां कहिड़ो तव्हांजे मां ज़न थो रखां जो मां जेके उन ते करे तव्हांजा हॾा भॼी पवंदा, टंग भॼी पवंदी। वमाज़ा अलहीम, कहिड़ी ॾुखियाई आहे, लव आमनू, जेकॾहिं अलाह ते ईमान आणे, बिल्लाह यौमिल आख़िर, आख़िरत ते ईमान आणियो, व अनफ़कू मिमा रज़क़हुमुल्लाह, जेको अलाह तव्हांखे ॾिनो उन मां थो चए न ख़र्चु कयो, मूं जेको ॾिनो आहे उन मां ख़र्चु थो करायां, तव्हां किथां ईंदो आहे? तव्हांखे हथ कंहिं ॾिना, पेर कंहिं ॾिना, अखियूं कंहिं ॾिनियूं, दिमाग़ कंहिं, जंहिंखे तव्हां अलाह जे हिननि शयुनि खे इस्तेमालु करे पैसा कमायो था, त कंहिंजा पैसा आहिनि? मिसाल तौरु तव्हां हिकिड़ो नौकर दुकान ते रखियो, उनखे लख ॿिनि जो सामान विझी ॾिनव, हाणे उन शाम ताईं विकिया 5000, त मालिक खे थो चए मां न ॾींदुसि तोखे, हे मूं जो विकियो आहे, अड़े बाबा सामान कंहिंजो हो? इहो ई अलाह पाक चए थो त हथ पेर इहे मुंहिंजा आहिनि। हाणे तंहिंजे करे हर दफ़े चए थो व अनफ़िकू, ख़र्चु कयो, मिमा रज़क़हुमुल्लाह, जेको अलाह हिननि खे रिज़्क़ ॾिनो आहे, वकान अलाह बिहिम अलीमा, अलाह हिन जो हाल सॼो ॼाणे थो, तॾहिं थो चए त मां जेको ॾिनो उन मां ॾियो। हाणे जेकॾहिं मालिक दुकान वारे 5000 कमायनि, चए थो 5000 कमाया अथमि, त चएसि थो हे अचे ई थो माण्हू ग़रीब, मां चयो थोमांसि हिनखे 500 ॾे, चए न साईं विकिया मूं न वरी हिनखे छाजे लाइ ॾियां? त मां चयो अड़े बाबा चरियो थियो आहीं, तूं त नौकर आहीं, माल दुकान मुंहिंजो आहे, पैसा त इहे जेके मुंहिंजा आहिनि, इन मां चवां थो ॾे, त चई थो मां न ॾींदुसि। इहो आहे हाल जेको माण्हू नथा ॾियनि। इन अलाह ला यज़लिम मिसकाल ज़र्रतिन, अलाह ज़रे जेतिरो बि कंहिं ते ज़ुल्म न कंदो आहे। बाक़ी जेकॾहिं इन तक हसनतई युज़ाइफ़ आहे, जेकॾहिं का चङाई हूंदी आहे त उनखे ॿीणो कंदो आहे, वह यूत मिन लदनू अजरन अज़ीमा, ऐं पाण वटां वॾो अजुर ॾींदो आहे। अलाह फरमाए थो उन वक़्तु छा कंदव तव्हां? उहो ज़मानो जॾहिं क़यामत जे ॾींहं ते तव्हांजे मथां शाहिदियूं थींदियूं, त चवे थो कई फ़ैज़ जेना मिन कुल उम्मतिन बि शहीदिन, तॾहिं कीअं कंदा जॾहिं सभु कंहिं टोलीअ मां हिकु शाहिद आणींदासीं, ऐं ए पैगंबर तोखे बि हुन टोलीअ ते शाहिद करे आणींदासीं त तो हिननि उम्मत खे या मैसेज पहुचायो या न पहुचायो। अलाह फरमाए थो उन ॾींहुं यौमइज़ी यवदुल लज़ीन कफ़रू व असवुर रसूल, पोइ उहे माण्हू जेके फेल थी विया ऐं जिन पैगंबर जी ॻाल्हि न ॿुधी, क़ुर खे न सम्झूं, त लव तुसवा बिहिमुल अर्थ, चवंदा त जेकर असांजे मथां को रोलर घिड़ी वञे जो असां ज़मीन में अंदरि इन मिटीअ सां गॾु बराबरि थी वञूं, माना ज़मीन जेकर मथिन ज़मीन सही कई वञे, वला यक्तमून लाइ हदीसा, त अलाह जी वरी बि ॻाल्हि लिकाए न सघंदा, चाहे हुन रोलर बि घिड़ी वञे न ऐं ज़मीन में अंदरि घिड़ी वञनि, मरी वञनि, पर अलाह चए थो तॾहिं बि तव्हांजो अमालनामो ज़ाइ न थींदो, का ॻाल्हि लिकाए न सघंदो। ए ईमान वारो ला तक़रबू सलात व अंतुम सुकारा, चए थो ए ईमान वारो नशे शराब या नशो करे निमाज़ जे वेझो न वञो, हता तअलमू मा तक़ुलून, एसि ताईं जो जॾहिं निमाज़ में जेको ॻाल्हायो था त तव्हांखे ख़बर पए त मां छा वेठो चवां। माना निमाज़ बि सम्झी पइणी आहे, माना जॾहिं अलहम शरीफ़ पढ़ूं था अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, त माना मां तारीफ़ कयां थो उन अलाह जी जेको सॼे जहाननि खे पाले थो।
मालिक यौमिद्दीन, ऐं मां यकीन कयां थो त हीअ जेको मुंहिंजा अमल आहिनि अलाह वटि लिखिजंदा ऐं पोइ वरी अलाह सां आम्हूं साम्हूं थींदो ऐं मुंहिंजे अमलनि ते मूंसां ॻाल्हाईंदो। यौमिद्दीन इयाक नअबुदु व इयाक नस्तईन, अलाह साईं मां तोसां वाइदो थो कयां त मां तोखां सवाइ कंहिंखां कोन घुरंदुसि, कंहिं मोहल खां कोन घुरंदुसि, ऐं तोखां ई असां मदद घुरूं था, छो त तूं हाज़िर नाज़िर आहीं, तूं मुंहिंजी सॾ बि ॿुधी थो ऐं प्रॉपर्टी तुंहिंजी आहे, वाइदो था अलाह साईं सां कयूं। इयाक नअबुदु व इयाक नस्तईन इहदिन सिरातल मुस्तक़ीम, तंहिंजे करे मां अर्ज़ु थो रखां त मूंखे को सिधो रस्तो ॾेखार, अहिड़ी मूंखे इंफॉर्मेशन ॾे, अहिड़ियूं शयूं मुंहिंजे हथ में अचनि जो मां सिधो रस्तो इख़्तियार कयां। ऐं पोइ इन ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां पाण में तव्हां वटि ॿ शयूं छॾे थो वञा, हिकिड़ी सुन्नत ॿी क़ुर, त माना त हिदायत क़ुर मां मिलंदी। त इहा जेका निमाज़ पढ़ूं था असां सम्झी पढ़ूं, जीअं मां तव्हांखे ॿुधाई। तंहिंजे करे मवालीअ खे चए थो जॾहिं तो नशो कयो आहे त निमाज़ जे भरिसां न वञु जेसि ताईं तालमू मां तक़ूलून, त तव्हां ॼाणो त असीं पढ़ूं छा वेठा। तंहिंजे करे इहे बेसम्झ जी निमाज़ ऐं आयतूं ठकाठक पहिरीं आयतूं उहे पढ़ो जंहिंजी तव्हांखे माना अचे थी, जेकी माना अचे थी उन्हनि खे वठो। वॾियूं वॾियूं आयतुनि पढ़ण जी ज़रूरत न आहे का, तव्हां चंद हुकुम त न आहे त तव्हां यकी वॾियूं पढ़ो, तव्हां नंढियूं नंढियूं आयतूं 30 सिपारे जूं आहिनि, भल असर इन इंसान लफ़ी कुसर, बेशक कसम आहे ज़माने जो इंसानु खसारे में, सवाइ जेके 4 कम न कंदो। त इहे अलाह ताला फरमाए थो त जेकॾहिं नशे वारा आहियो त न वञो निमाज़ में, छो त निमाज़ सम्झी पढ़णी आहे। ऐं वला जुनबन इला आबरी सबील, ऐं नकी मुसाफ़िरनि खां सवाइ तड़ वारो पढ़े जेसि ताईं तड़ करे, माना जेकॾहिं आहे तड़ जी ज़रूरत आहे त तड़ करे। अच्छा, उन खां पोइ अचे थो जेकॾहिं अलाह व इन कुंतुम मर्दा ओला सफ़रनि, ऐं जेकॾहिं तव्हां मरीज़ आहियो या सफ़र में आहियो, ऐं जेकॾहिं तव्हां मां को पंहिंजो बाथरूम आहे या औरत सां तव्हां मुबाशरत कई आहे, फलम तजिदू मान, जेकॾहिं पाणी नाहे, तयममू सईदन तइबा, त पोइ तव्हां मिटीअ सां जेको आहे सो उन सां तयमम कयो। उन में छा कंदव, चए थो फम सहू बि विझूं हुकुम, हीअं हणी छांडे मुंहं खे हणो ऐं वरी एधीअ हथनि खे हेसि ताईं हणो, बसि पेरनि खे ज़रूरत न आहे, त अलाह माफ़ी ॾींदो। जेकॾहिं इहे कम कयो था ऐं सफ़र ते आहियो या मरीज़ आहियो, पाणी ऐं जेको सो लॻाए नथा सघो। अलाह फरमाए थो त ए पैगंबर उन्हनि ॾांहुं, हे आयत नंबर आहे 44, ए पैगंबर उन्हनि ॾांहुं न ॾिठो अथई छा जिन खे किताब मां हिसो ॾिनो वियो आहे, उहे गुमराही ॻिणंदा आहिनि। माना जिन खे क़ुर ॾिनो वियो आहे, हाणे असांखे त मिलियो आहे न क़ुर, पोइ बि असां गुमराही था ॻोल्हियूं, अव्हां जो वाट खां भुलण बि घुरंदा आहिनि ऐं चाहींदा आहिनि त तव्हां बि गुमराह थियो। हाणे हे त ख़िताब नबी साईं, पर हिन दौर में बि ईअं आहे न, त माना हिकिड़ो त उन्हनि खे क़ुर मौजूदु आहे घर में, रुगो चटे चुमे मथे रखनि था, पढ़नि ई कोन था त अलाह छा लिखियलु आहे, तंहिंजे करे उहे गुमराही था हासिलु कनि। वरी ॿियनि खे बि इहे ॾस ॾियनि था, बाबा तव्हां माना सां न पढ़िजो, माना सां न पढ़िजो। बाबा माना त आलमनि कई आहे, असां त उन जो था पढ़ूं, को असीं पंहिंजो तर्जुमो त कोन था कयूं जो माना सां न पढ़ूं गुनाहगार थींदासीं वग़ैरह वग़ैरह। उन खां पोइ अलाह फरमाए थो वल्लाह आलम बि आयदाकुम, अलाह अव्हां जे दुश्मननि खे ॼाणे थो, व कफ़ा बिल्लाह वलियम व कफ़ा बिल्लाह नसीरा, बाक़ी अलाह सभिनी कमनि जो तव्हांजो दोस्त यार कारसाज़ काफ़ी आहे, ऐं अलाह मददगार बि तव्हांजे लाइ काफ़ी आहे। उन खां पोइ अलाह साईं फरमाए थो मिनल ज़ीन हादू, हाणे यहूदी जेके आहे उन्हनि खे जेको तौरेत मिलियलु हो, उहे छा कयो उन्हनि त युहरफून कलिम अन मवाज़िही, ऐं पोइ हुननि छा कयो पंहिंजे तौरेत में तब्दीलूं करे छॾियूं। मां तॾहिं त चवां थो त तौरेत क़ुर वारियूं आयतूं साॻियूं आहिनि, सवाइ उन्हनि जे जेके हिन हथ सां फेरायूं आहिनि। वेद जेके हिंदुनि जा आहिनि उहे बि क़ुर वारा आहिनि, पर सवाइ उन्हनि आयतुनि जे जेके हिननि हथ सां फेरायूं आहिनि। तंहिंजे करे ही क़ुर अलाह ताला तॾहिं चयो आहे त हिन क़ुर में को बि हरफ़ चेंज न थींदो। चए थो मां जो ज़िम्मो आहे मां क़ुर में हरफ़ चेंज न कंदुसि। तंहिंजे करे छा कयईं, पहिरियों ई त हिनखे यादि करणु आसानु कयईं, जो 7 साल जो ॿारु फुल यादि करे थो वञे जी। ऐं भली इमाम मके जो जेकॾहिं निमाज़ में हिकिड़ो हरफ़ बि ग़लति कंदो, नंढड़ो ॿारु रड़ करे चवंदुसि त इहो ग़लति थो पढ़ी, हीअं सिधो करे, इहो आहे अलाह ताला क़ुर जी हिफ़ाज़त कया। तंहिंजे करे हिन में हिन वक़्तु जा फाइनल इंस्ट्रक्शन आहिनि, जंहिंमें का तब्दीली कान्हे का। ॿियनि में हुननि शयूं मटायूं। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ ॾिसूं था। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।
बिस्मिल्लाह रहमान रहीम। मिनल लज़ीन हादू युहर्रिफून कल्म अन मवाज़िही, इहे जेके यहूदी आहिनि से पंहिंजे इन तोरेत में अखरनि खे हेॾे होॾे फेराइनि था। भई यकूलून, ऐं वरी चवंदा आहिनि समय ना वासई ना, ॿुधोसीं पर हाणे असां मञूं कोन था। वरी चए थो वस्म ग़ैर मुस्मियूं व रायना। हाणे इन जी माना ॾुखी आहे, हिन बि अमरोटी साहब कान कई आहे, उहो अरबीअ में लिखियो अथई, तंहिं करे मां नेक्स्ट ब्रेक में इहो मां कढी वठंदुसि इनशाला। ऐं उन खां पोइ पंहिंजूं ज़िबानूं वचड़ाए दीन में ताने हणण लाइ चवंदा आहिनि इहे शयूं। ऐं अलाह फरमाए थो त इहे बेवकूफ़ आहे, वलो अनहुम कालू, जेकॾहिं इहे ईअं उबतो सुबतियूं चवण जे बजाए हीअं चवनि हा समय ना, ॿुधोसीं व अता ना, ऐं असां इन खे मञूं था ऐं अमल कंदासीं। वस्म वंज़ुर ना, ऐं इहा बि ॾुखी माना आहे, इहा मां तव्हांखे कराईंसि। लकान ख़ैरु लहुम, त इहो इन्हनि जे लाइ बहितरो। व अक़वम, छो त अमरोटी साहिब बि इहा अरबी हिते विधी आहे माना में। व अक़वम वलाकिन लानहुमुल्लाह बिकुफ्रिहिम, अलाह हिननि खे लानत कई आहे सननि कुफ़र जे करे। फला युमिनून इल्ला कलीला, अक्सरियत गुनाहगार आहे, बाक़ी के चंद माण्हू आहिनि जेके सचा आहिनि हिननि में। अलाह फरमाए थो या लज़ीन ऊतुल किताब, ए किताब वारो, आमिनू बिमा नज़लना, तव्हां हाणे इहे वेद छॾियो, बाइबल छॾियो, तोरेत छॾियो, ए किताब तव्हां वटि बि वाक़ई किताब आहे, लेकिन तव्हां ईमान आणियो बिमा नज़लना, जंहिंखे असां क़ुर मोकिलियो आहे, मुसद्दिक़ल लिमा माकुम, जंहिंमें तव्हांजे बि क़ुराननि जो ज़िक्र आहे, त इहे इन्हनि खे तस्दीक थो करे त इहे बि अलाह जा किताब आहिनि। मिन क़बिल अन नतमिस वुजूहा, ऐं उन खां अॻु जो तव्हांखे मौत अचे ऐं तव्हांजो मुंहुं फेराए छॾियऊं, ऐं फेराए पुठीअ ॾे करे छॾियऊं, या मथनि अहिड़ी लानत करियूं जहिड़ी छंछर वारनि ते लानत थी, ऐं अलाह जो जेको इहो हुकुम आहे सो थी चुकंदो। छंछरु ॾींहुं जो आहे शायदि अॻियां अचे त ॿुधायांव थो, पर छा हो त अलाह ताला आज़माइश वठंदो आहे। कॾहिं कॾहिं अलाह ताला फरमाए थो त मां छा कंदुसि, जो तव्हांजी ईमानदारी खे चेक करण लाइ अहिड़ो माल तव्हांखे ओचितो को नज़र ईंदो जो चवंदो त हे जेकॾहिं मां खणंदुसि त कंहिंखे ख़बर बि कान पवंदी। इहो अलाह इहा सिचुएशन पैदा कंदो आहे। हिकिड़ो त माण्हू रिश्वत नथो वठे, चवंदो त माण्हू वरी मुंहिंजी गिलाऊं कंदा, वरी ठेकेदार ॿियनि खे ॿुधाईंदा। कॾहिं वरी ईअं थींदो आहे त का अहिड़ी शइ अलाह जे आॾो आणींदो आहे जो सम्झंदो त जेकॾहिं हीअ मां वठी छॾियो त ख़बर कान पवंदी कंहिंखे। इहा आज़माइश, सो छंछर वारनि सां इहा आज़माइश कई। हुननि खे चयो वियो हो त तव्हां छंछर जे ॾींहं ते को बि वापारु न कयो, कंहिंखे बि माना कुझु बि न कयो, ऐं उन ॾींहुं सॼो मोकल करे घर में रुगो इबादत कयो। हाणे इहे जेको ॻोठ वारा जेको क़ुर में अचे थो त इहो मच्छूं पकड़ींदा हुआ दरिया ते। सो छा कयो अलाह ताला जो, मच्छियुनि खे चयईं त मां हिननि खे आज़मायां थो। मच्छियुनि खे चयईं त तव्हां छंछर खां सवाइ सभु ईअं भॼी वञो। साईं आचर, सूमर, अंगारो, अरबा, खमीस, जुमो, ठुप मच्छी लभई कान। हणी इहो ॿेड़ियुनि ते परे परे त हिकिड़ी बि न हुजे, पर जॾहिं छंछरु थिए त अलाह चयो वञो। अबा छंछरु ॾींहुं सॼो किनारो मच्छियुनि सां भरिजियो, मुंडियूं कढी डुबनि पियूं, पर हिननि खे त इजाज़त ई न हुई। पोइ हिननि उते हीलो कयो। हिननि छा कयो, जो हुननि मौलवी त हूंदा आहिनि न, हर दौर में ठग त हूंदा ई आहिनि। उन्हनि चयो बाबा ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे अलाह चयो आहे त मच्छूं न पकड़ियो न छंछरु ते, तव्हां न पकड़ियो। तव्हां हीअं कयो जो हीअं हिकिड़ो वाटर कोर्स कढो ऐं उते खॾु हणो त इहो पाणी मच्छियुनि वारो पाणी हुन वाटर कोर्स मां खॾ में भरिजी वञे, उते दर ॾेई छॾियो। तव्हां न खणो, आचर ते कढो। चयो वाह वाह। इन्हीअ खे अलाह फरमाए थो त इन्हनि जेको आहे सो कमा लान असहाबुल सब्त, इन छंछर वारनि ते इन्हीअ कम जे करे असां लानत कई। वकान अम्र अल्लाह मफ़ूला, अलाह जो इहो हुकुम थी चुको। इन अल्लाह ला यग़फिर ऐं युशरिक बिही व यग़फिर मा दून ज़ालिक लिमन यशा। चए थो अलाह थो चए त मां शिरक कोन बख़्शींदुसि, बाक़ी ॿिया गुनाह बख़्शवां। छाजे लाइ शिरक नथो बख़्शे? छाकाणि त ॾोह तमामु वॾो आहे। छा आहे त अलाह ताला इंसान खे छो पैदा कयो आहे? चए थो मां वमा ख़लक़्तु जिन वल इंस इल्ला लियाबुदूनी। चए थो मां हेॾो काइनात ठाही न, मूंखे कहिड़ी ज़रूरत हुई जो मां तव्हां इंसान खे पैदा कयां। चई मूं तव्हांखे पैदा कयो आहे त मुंहिंजो शुकुरु कयो, मुंहिंजूं शयुनि खे एप्रीशिएट कयो। मूं अखियूं ॾिनियूं अथव, उन खे एप्रीशिएट कयो त वाह साईं अलाह साईं वाह जी अखि ॾिनी अथई। तव्हांजो जिस्म कमु थो करे, तव्हांजी मिटी आहे, मिटी इन्हीअ में जेकॾहिं कणिक था विझो त कणिक थी निकिरे, जे लीमो जो था विझो लीमो थो निकिरे, खखड़ी था विझो त अंबु थो निकिरे। इन मिटीअ में छा आहे जेके असीं हर शइ खाऊं था? रमज़ान में कहिड़ो फ्रूट आहे, त अलाह इन लाइ इहे शयूं ॾिनियूं आहिनि त अलाह जो शुकुरु अदा कयूं। पर शिरक जो मतिलबु आहे त
फलाणे मूंखे कमु करे ॾिनो, फलाणो मूंखे रिज़्क थो ॾिए। जीअं हाणे माण्हू कंहिं बुज़ुर्ग नालो वठंदा त रिज़्क उहो थो ॾिए, गोस पाक थो ॾिए, ईअं थो करे। हालांकि अलाह जो गोस पाक वॾी हो, पर हे जेको हुनजे मथां कूड़ हणनि था, इहो क़ुर जी मुखालिफ़त था कनि। असां उन खे त कोन था चऊं, अलाह तुंहिंजा दुरजा बुलंद कंदो। त इहे माण्हू जेके आहिनि से पोइ अलाह खे चवण बजाए हुननि खे था चवनि त हिन ॾिनो, हिन ॾिनो, हिन ॾिनो। तंहिं ते अलाह तो कावड़ करे त यार मूं जंहिं मक़सद लाइ हिन खे ठाहियो आहे उहो मक़सदु ई हिन फ़ोत करे छॾियो। मां पियो चयो त मुंहिंजी शयुनि खे ॾिसी मुंहिंजी इज़त करे, मूंखे दुआऊं घुरे मूंखां करे, तंहिंजे करे चई इहा गुनाह मां न बख़्शींदुसि। पोइ वरी ज़कातूं थो ॾिए, फलाण थो करे, मूंखे उनजी परवाह कान्हे का। तॾहिं थिए थो त बेशक अलाह ई ॾोह न बख़्शींदो जो कंहिंखे बि साण शरीक कयो वञे। उन खां सा ॿिया ॾोह जंहिंखे वणेसि तंहिंखे बख़्शींदो। चए थो छो वमई युशरिक बिल्लाह फ़क़त दिफ़्तरा इस्मन अज़ीमा, छो त जेको शिरक करे थो एॾो वॾो कूड़ थो हणे अलाह ते, त अलाह कोन थो ॾिए फलाणे मूंखे ॾिनो आहे। इहो वॾो कूड़ आहे जेको ठाहे थो, अज़ीम गुनाह जो बोहतान थो हणे रब साईं ते। त बेवकूफ़ी जी इंतिहा, माने मेंटली रिटार्डेड ऐं इंसानु चरियो थी वियो आहे सफ़ा। अलाह फरमाए थो अलम तर इलज़ीन युज़कून अनफुसहुम, चए थो वरी हिकिड़ा माण्हू आहिनि जेके पाण खे पाक चवंदा आहिनि। माना मां बुज़ुर्ग आहियां, वरी पटको पाईंदो, वरी तस्बीह वरी माण्हू पेरे पवंदसि, वरी हथनि ते गोॾनि ते पिया हथ रखंदसि, चवंदासीं पहुतल आहे पहुतल आहे। चए थो अहिड़ा माण्हुनि खे ॾिठो तूं जेके पाण खे पाक था चवनि, लेकिन बलिल्लाह युज़की मन यशा, बाक़ी अलाह आहे जंहिंखे पाक कंदो आहे, उहो तव्हांखे ख़बर कान पवंदी। वला युलमून फ़तीला, ऐं अलाह तिर जेतिरो बि उन्हनि जे मथां ज़ुल्म न कंदो जंहिंखे अलाह पाक थो करे। इहे ठग आहिनि जेके पंहिंजी नेकी पाण था कनि, ऐं इन्हनि जा चमचा वेठल हूंदा आहिनि जेके वरी कूड़ साईं हीउ जेको आहे सो हिकिड़ो बुज़ुर्ग हिकिड़ो माण्हू आयो अंधो साईं, बसि ईअं फूक जो त अखियूं थी वई, सभु कूड़ आहिनि। इहे हथ जूं स्टोरियूं ठाहे माण्हुनि खे गुमराह था कनि, ऐं इहे इन्हनि खे लिख छुप में इहे चमचा हुन खां पैसा था वठनि। चए थो त इहे जेके ॻाल्हियूं कनि था न, चए थो उनज़ुर कैफ़ यफ़्तरून अलल्लाह कज़ब, ॾिसो त अलाह ते इहे कूड़ कीअं था हणनि। बाक़ी इहो पधरो गुनाह काफ़ी इन्हनि खे पाण ई पकड़ कंदो। अलाह ताला फरमाए थो पैगंबर उन्हनि ॾांहुं न ॾिठव अथई जिन खे किताब मां भाङो ॾिनो वियो त उहे बुतनि ऐं शैतान खे मञींदा आहिनि। यो मिनू बिल जुब्त व तागूत, बुत माना कहिड़ा बुत? हीअ ॻाल्हि जेको बुत करे थो हुई उहे बुत हुआ जेके मके में हरम में रखियल हुआ अलाह जे वलियुनि जा, छो त हुननि वटि क़बरूं कोन हुयूं। तंहिंजे करे हू हंधुनि जूं बि क़बरूं कोन आहिनि, साड़े था छॾनि। त हाणे उहो अलाह जे वलियुनि जा छा रखनि, क़बर त कान्हे, उहो त साड़े था छॾनि। तंहिंजे करे हुननि बि बुज़ुर्गनि जूं मूर्तियूं रखियूं आहिनि, ऐं माण्हुनि खे चवनि था त हिननि खां घुरंदो त हिन मूर्ति कुझु कान थी करे, इहा रुॻो मैसेज थी पहुचाए उन अलाह जे वलीअ लाइ जेको भॻवान सां गॾु जन्नत में वेठो आहे, उन ते आवाज़ थी पहुचाए। मां तव्हांखे ॾेखारियो आहे हुनजे लिटर, भली तव्हां विकीपीडिया या इंटरनेट ते वञो त इहे जेके मूर्तियूं आहिनि इन्हनि जी फंक्शन छा आहे, त तव्हांखे ॾिसण में अची वेंदो। त इहे बि जेके आहिनि से हे जेके हिते बुत जी ॻाल्हि अचे थी, माना मुअल बुज़ुर्गनि खे पुकारणु। त चए थो त छा जिन खे असीं क़ुर ॾिनो आहे, रब थो फरमाए अलम तर इलज़ी ऊतू नसीबन मिनल किताब, जिन खे क़ुर ॾिनो वियो आहे ऐं उनजूं आयतूं बि पढ़नि था, मानाऊं बि लिखलियूं आहिनि, पोइ खणी नथा कनि त सननि ॾोह आहे माना। त चए थो उनखे ॾिनो आहे, वरी बि जेको आहे सो उहो बुतनि ऐं शैतान खे मञींदा आहिनि। बुत माना मुअल बुज़ुर्गनि खे था पुकारनि। पोइ यक़ूलून लिलज़ीन कफ़रू, ऐं पोइ काफ़र चवंदा आहिनि, ऐं पोइ इन्हनि जे लाइ जेके बुत परस्ती कनि था या जेके शिरकू कनि था, इन लाइ वरी प्रोपेगेंडा कंदा त हीअ टोली मोमिननि खां वधीक सही वारती आहे। बाबा असुल त हक़ीक़त ते दीन ते इहे माण्हू आहिनि जेके अलाह सां शिरक कनि था। क़ुर थो चवे ईअं तव्हांखे चवंदा, लेकिन अलाह फरमाए थो उलाइक लज़ीन लानहुमुल्लाह, अलाह चए थो इन्हनि माण्हुनि ते अलाह जी लानत आहे। वमई यल अनिल्लाह फलन तजिद लहू नसीरा, जंहिं ते अलाह लानत करे तंहिंजो को बि सिफ़ारिशी बि कोन थींदो। अलाह मना करे छॾींदो, नो वन, तंहिंजो को मददगार न लहंदे। अलाह फरमाए थो अम लहुम नसीबुम मिनल मुल्क, छा इन्हनि जो को, अलाह चए थो मूं पंहिंजी प्रॉपर्टीअ मां या हिन पंहिंजे काइनात मां बादशाहीअ मां को हिननि खे मूं हिसो ॾिनो आहे छा? पर चए थो त इन्हनि खे मूं ॾिनो कोन्हे। पर ही अहिड़ा माण्हुनि फ़इज़न ला यू तून नास नकीरा, जे मां वाक़ई हिननि खे हिकिड़ी प्रॉपर्टी आसमान ज़मीनुनि मां या को वॾी प्रॉपर्टी ॾियां
त उहे बि अहिड़ा कंजूस आहिनि जो हिकिड़ो माण्हूअ खे तिर जेतिरो न ॾींदा, हथ ई वठंदा वेंदा। हे जो वठनि था न, वेठा आहिनि पेर सजदा पिया था कराइनि, ॾोकड़ वठी खीसे में, ॾोकड़ वठी खीसे में, के वरी चमचा बीठा आहिनि, उहे वरी वठंदा था वञनि, पेती भरींदा। यानी उहो अलाए कंहिं लिखियो न त पंहिंजो इन्हनि जे दुआ सां मुरीद जेको आहे साइकिल कोन थो वठे ऐं मुरीदनि जे कंट्रीब्यूशन सां पेजारे में था घुमनि। कंहिं लिखियो तंहिंजे करे एॾा आहिनि जो जेकॾहिं अलाह ॾाढी प्रॉपर्टी बि ॾियनि न त वरी ॾींदा कंहिंखे तिर, छो त ₹5 रुपया त वठंदा, तव्हांखे कीअं ॾींदा? इहो क़ुर थो फरमाए। चए थो उन्हनि खे छा, हलो अॻिते। बाक़ी यसुदून अन्नास अला मा आताहुमुल्लाह मिन फज़ली, चए थो बाक़ी अलाह ताला कंहिं माण्हूअ खे फज़ुल ॾिए थो, हलाल मां कमाए थो, त पोइ छा उन सां साड़ कंदा? फ़क़ाल आतईना आल इब्राहिम किताब, ऐं पोइ बेशक इब्राहिम जे औलाद खे किताब माना क़ुर ऐं दानाई ॾिनूसीं ऐं खेनि वॾी बादशाही ॾिनूसीं। ऐं मंझाउनि के आहिनि जिन इन किताब खे मञियो, ऐं मंझाउनि के आहिनि खांसि अटकी रहिया आहिनि, ऐं उन्हनि लाइ ॿरंदड़ दोज़ख काफ़ी आहे। सद अनहू, अटकाए रहिया आहिनि, माना के आहिनि जेके क़ुर ते ईमान आणनि था, के वरी रोकनि था त न पढ़ो, पढ़ंदो ज़ेर ज़बर जी ग़लती कंदो गुनाहगार थींदो। बाबा गुनाहगार त उहो थींदो जेको ज़ेर ज़बर ॼाणे करे उनजी माना फेराईंदो। मिसाल तौरु अलम शरीफ़ में अचे थो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन एहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम। अनअमत अलैहिम माना जेके रब साईं तो नेमतूं कयूं आहिनि, पर जे ज़बर करे तू कंदा त अनअमतु अलैहिम माना मां वॾो पीर आहियां, इहे नेमतूं मूं कयूं आहिनि तव्हांजे मथां। हाणे जेको ॼाणे वाणी ज़बर खे पेश कंदो त माना पंहिंजी पीरी ज़ाहिर कंदो न, मां वॾो बुज़ुर्ग आहियां, नेमतूं मूं तव्हांजे मथां कयूं आहिनि। तंहिंजे करे गुनाह उन खे थींदो जेको ज़ेर ज़बर खे ॼाणे मटाए माना फेराए हुन मां ॾोकड़ कमाईंदो। बाक़ी वीचारा असांजी अरबी ज़बान त आहे ई कान, पढ़ूं था किथे न किथे थी वञे, अलाह न करे थिए पर थी वञे त हुन में नियत त कान्हे का जो गुनाह थींदो असांखे। अलाह फरमाए थो त इन लज़ीन कफ़रू बि आयातिना सौफ़ नुस्लिहिम नारा। बाक़ी चए थो जेके हिन आयतुनि खे नथा मञनि, केरु नथो मञे, जेको पढ़े ई कोन थो, को सम्झे ई कोन थो, त माना इन जो मतिलबु इहो आहे त हिकिड़ो माण्हू जेको अलाह ॻाल्हाए थो, चए थो मूंखे ॿुधणो ई न आहे अलाह जी ॻाल्हि, इन जी ॻाल्हि थो करे तिन खे सिघो बाहि में विझंदासीं। छो त हीउ क़ुर कोर्स जो किताबु आहे, कोर्स हिन मां तव्हांजो पेपर हलेव पियो थो हींअर, तव्हांखे मार्कूं पियूं थियूं मिलनि। हाणे कोर्स तव्हां पढ़ियो ई कोन्हे को, ज़ाहिर ग़लतियूं कंदो पास कोन थींदो। आहे को अहिड़ो माण्हू जो हिकिड़ो छोकिरो इंटर आहे, केमिस्ट्री जो किताबु खोले ई कोन ज़िंदगी में ॾिठो अथई ऐं कापी बि नथी थिए, त पोइ पास थींदो? साॻे नमूने सां जेको हिनखे सम्झे ई कोन थो त जहन्नम में वेंदो, जन्नत कीअं ॾींदो हुनखे अलाह साईं? चए थो त जेके आयतुनि खे न मञो माना पढ़नि ई कोन था, तिन खे सिघो बाहि में घेरींदासीं। ऐं उते छा थींदो, जॾहिं कंहिं सदन खलूं भुॼंदियूं त हिननि सदन ॿियूं खलियूं हिन लाइ पिया मटाईंदासीं त भली अज़ाब जो मज़ो चखनि। याने चए थो जेकॾहिं हीअ खल मथी सड़ी वेंदी त मटाईंदासीं। छो त हिन खल में अज़ाब जो सेंसर खल में आहे। जे खल सड़ी वेंदी त पोइ खणी बाहि बि ॾींदो त हेठि गोश्त जो सूर ई कोन थींदो। तंहिंजे करे अलाह पाक, मूंखे थी सघे थो का वीडियो हुजे त मां ब्रेक में कढी थो वठां ऐं तव्हांखे ॾेखारियां थो त जेको आहे सो इहो थो चए त मां तव्हांजी खल मटाईंदुसि। छो त सेंसर आहे, पेन्स जा सेंसर सभु हिन खल में आहिनि। जीअं खल सड़ी वई त अॻिते सूर ई कोन थींदो, गोश्त खे सूर कोन थींदो। सो चए थो त जेकॾहिं सड़नि खलूं कुल मां नज़जत जुलूदुम, जॾहिं हुननि जूं खलूं सड़ी वेंदियूं, बदल न हूं उहे बदिलाईंदासीं, जुलूदन गैरा ॿी लॻाईंदासीं, ल यज़ूकू अज़ाब, त जीअं अज़ाब कंटिन्यूअसली चखनि। इन अलाह कन अज़ीज़न हकीमा। बाक़ी जिन ईमान आंदो चङा कम कया, तिन खे उन्हनि बाग़नि में सिधो दाख़िल कंदासूं जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि, मंझिल सदाईं रहण वारा आहिनि। ऐं उन्हनि में फ़ीहा अज़वाजुन मुतहरतूं व नुदखिलहुम ज़िल्लन ज़लीला, ऐं मंझंदि पाक ज़ालूं आहिनि ऐं हुते छांव ऐं जेको आहे सो एयर कंडीशन सिस्टम हूंदो अलाह जो। अलाह फरमाए थो इन अलाह यामुरुकु अन तुवद्दुल अमानात इला अहला। चए थो त हिकिड़ो हुकुम ॾींदो जेकॾहिं तव्हां वटि के अमानतूं आहिनि जंहिंजूं बि आहिनि उहा उन्हनि ताईं पहुचायो। जेकॾहिं हुकूमत तव्हांखे हिकिड़ी पावर ॾिनो आहे त ग़रीबनि में इहे शयूं विरहायो, त इहा अमानत आहे, पहुचायो, इन मां खाओ न ऐं खाइणु न ॾियो कंहिंखे। अलाह ताला ग़रीबनि खे, मिसाल गवर्नमेंट ग़रीबनि लाइ चयो त बाबा घर ठाहिराइजो,
हाणे मां जेको वञा थो त ॾिसां थो घर त ठहंदा पर छितियूं कंहिं वटि बि कोन्हनि के, छाकाणि त अलाए उहे पैसा हू खाई विया, अलाए माण्हू खाई विया। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजे दोस्तनि में चंदो करे मां हिन महिल ताईं तक़रीबन 450 घर हिक कमरे जा असां पंहिंजे पैसनि मां ठाराए ॾिना आहिनि। ऐं हिन वक़्तु बि जेको आहे सो 10 घर 10 घर कंस्ट्रक्शन हले पियो थो, जेको असां पंहिंजे ज़ाती पैसनि मां ठाराए माण्हुनि खे ॾियूं पिया था। पर गवर्नमेंट वारनि जो मूंखे ख़बर न आहे त हुन सां छा हालत थी थिए। सो इहा बि अमानत आहे। तंहिंजे करे मां डिप्टी कमिश्नरनि खे रिक्वेस्ट कंदुसि त बाबा क़ुर थो फरमाए त अन तुवद्दुल अमानात इला अहला, अमानतूं सननि मालिकुनि खे पहुचाइजो। वाइज़ा हक़नि तुम बैन नास, ऐं जजनि खे बि थो क़ुर एड्रेस करे त जॾहिं माण्हुनि जे विच में फ़ैसिलो करियो, अन तहकुमू बिल अदल, त अदल सां फ़ैसिलो कयो। ऐं जजनि खे इहो खपे त हे जेके ॿ ॼणा वकील आहिनि अलाए पाण में ॿधल हूंदा आहिनि, अखियूं हिक ॿिए खे हणंदा आहिनि ऐं वठा शुनवाइन मथां शुनवाई मथां शुनवाई, त तव्हां त हिनखे स्टॉप कयो न एज़ अ जजिस। हिकिड़ो ग़रीब मिसकीन आहे वीचारो 10 सालनि खां पिनंदो थो वते, हर दफ़ा सुनवाई, तव्हां वेही हुनखे चओ फ़ैसिलो कयो। बल्कि इन करे चैम्बर में घुराए ॿिन्ही धुरनि खे ॿुधो, कानून खां ॿाहिरि निकिरी ॿुधी ऐं ॾिसो त कंहिंजो ॾोह आहे, पोइ उन्हनि खे वकीलनि खे सम्झायो। इहो ज़ुल्म आहे अलाह जो, जेको तव्हां डेट मथां डेट था ॾियो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त अदुल कयो, इन अलाह नअमा यअज़ुकुम बि, अलाह चए थो ॾिसो मां कहिड़ियूं तव्हांखे भलियूं ॻाल्हियूं ॿुधायां थो। इन अलाह कान समीअन बसीरा, बेशक अलाह ताला ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ आहे। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम जेको आहे सो सहरी टाइम में आउं आहियां शफ़ी अहमद लाखो। क़ुर शरीफ़ में हलूं पिया था। अलाह फरमाए थो त अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वल्लज़ीना आमनू अमिलुस सालिहात, जेके ईमान आणनि था, नेक कमु कनि था, सनुदखिलहुम, त ज़रूरु जल्दी दाख़िल कंदासीं उन्हनि खे जन्नातिन तजरी मिन तहतिल अनहार ख़ालिदीन फ़ीहा, जंहिंजे हेठां वाहियूं वहनि मंझंदि असुली सदाई रहण वारा आहिनि, ऐं उन्हनि लाइ मंझंदि पाक ज़ालूं ऐं घाटियूं छाऊं आहिनि। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो त जेकॾहिं या लज़ीन आमनू अतीउल्लाह व अती रसूल, ए ईमान वारो अलाह जी फ़रमान बरदारी कयो ऐं पैगम्बर जी फ़रमान बरदारी, माना सुनत ते हलो, क़ुर ते हलो, ऐं अवां जेको हाकिम हुजे तंहिंजी बि तव्हां फ़रमान बरदारी कयो। पर इहो कंडीशनल आहे। फ़इन तनाज़ुम फ़ी शयुनि, पर जेकॾहिं तव्हां हाकिम सां कंहिं शइ में झगड़ो करियो था त फ़रुद्दू इलल्लाह व रसूल, त पोइ उहो मसइलो वरी क़ुर में ॾिसो ऐं सुनत में ॾिसो। ऐं जेकॾहिं उहो हाकिम इन ॿिन्ही शयुनि मां कंहिं शइ सां मुखालफ़त करे थो त तव्हां उनजो चवणु न मञो। ऐं इहे जेके आहे सो तव्हां इहे कमु कयो, जेकॾहिं क़याम जे ॾींहं खे मञींदा आहियो त उनखे अलाह ऐं पैगम्बर जे हुकुम ॾांहुं रुजू करियो, उन भाईअ खे, हाकिम खे। इहो भलो ऐं नतीजे करे ॾाढो चङो आहे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, मन अतानी फ़क़द अता अल्लाह, जंहिं मुंहिंजी इताअत कई, मुंहिंजो चयो मञियो, तंहिं अलाह जी इताअत कई। व मन असानी, ऐं जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी कई, फ़क़द असल्लाह, उन अलाह जी नाफ़रमानी की। ऐं व मन अता अमीरी फ़क़द अतानी, ऐं जेको तव्हांजे मथां अमीर मुक़ररु थिए थो, जेको उन जी इताअत कंदो, मुंहिंजी इताअत कंदो, मन असा अमीरी, जंहिं मुंहिंजे अमीर जी नाफ़रमानी कई, उन मुंहिंजी, जेकॾहिं उहो तव्हांजो अमीर आहे त उनजो चवणु वठणो आहे, पर शर्त आहे त क़ुर सुनत खां ॿाहिरि न वञे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब साईं फरमाए थो त अलम तर इलल लज़ीन यज़उमून अन्नहुम आमनू बिमा उनज़िल इलैक वमा उनज़िल मिन क़ब्लिक, चए थो त अहिड़ा माण्हू ॾिठा अथई जेके भाईंदा आहिनि त जेके तो ॾांहुं क़ुर ते बि हलूं था ऐं नबी करीम ते हलनि था, लेकिन वरी बि इन हूंदे बि यानी ग़ैर ख़ुदा ॾांहुं फ़ैसिलो करण लाइ घुरंदा आहिनि। माना न असां शरई फ़ैसिलो न खपे, असांखे अंग्रेज़ जो फ़ैसिलो खपे। हालांकि उन जे न मञण जो हुकुम कयो वियो अथनि त उनखे न मञो, ऐं शैतान खे वॾी भुल में भुलाइणु घुरंदो आहे। ऐज़ा कील हम तालू इला मा अंज़लल्लाहु इला रसूल, ऐं पोइ जेको उनखे चइजे थो त जेको अलाह क़ुर नाज़ुल कयो आहे तंहिं ॾांहुं पैगम्बर ॾांहुं अचो, त मुनाफ़नि खे ॾिठई त तोखां पूरी तरह झलिजी वेंदा आहिनि, माना भॼी वेंदा आहिनि। पोइ अलाह फरमाए थो त कैफ़ इज़ा असाबतूं मुसीबतुनि बिमा क़दमत ऐदीम, हे जो पंहिंजे हथनि जे कमाई ते जॾहिं उन्हनि खे का मुसीबत पवंदी आहे,
पोइ सुम जाऊक यहलिफ़ून, पोइ वरी तव्हां वटि नबी साईं अचनि था ऐं कसम था खणनि त असां त ग़लति कमु त कोन कयो, असां त चङा ई ठहरायो जो को राज़, माना जॾहिं फासनि था त पोइ ईअं कंदा आहिनि। अलाह फरमाए थो उलाइक लज़ीन यालमुल्लाह माफ़ी कुलूबिहिम, उहे आहिनि जंहिंजे दिलनि खे अलाह ॼाणे थो। फ़अरज़ अनहुम, तंहिं करे उनखां मुड़ी वञो। वकुल लहुम फ़ी अनफुसिहिम क़ौलन बलीगा, ऐं खेनि नसीहत कयो जेका हुनजे दिलनि ते पहुचे, अहिड़े नमूने सां हुनखे चओ जीअं हुनजे दिलनि ते असरु थिए अहिड़नि माण्हुनि खे। चए थो त कोई पैगम्बर न मोकिलियोसीं पर इन लाइ त अलाह जे हुकुम सां ताबदारी कई वञे, ऐं जॾहिं उन्हनि माण्हुनि पाण ते ज़ुल्म कयो तॾहिं जेकॾहिं तो वटि अचनि हा पोइ अलाह खां बख़्शिश घुरनि हा, ऐं पैगम्बर उन्हनि लाइ बख़्शिश घुरे हा, त अलाह खे बाज सां मोटंदड़ महिरबानी लहना, इहो तरीक़ो ई इहो आहे। तंहिंजे करे तुंहिंजे पालणहार जो कसम, फला व रबिक ला युमिनून, मुंहिंजे तुंहिंजे पालणहार जो कसम आहे त इहे माण्हू मुस्लमान न आहिनि जेसि ताईं हिन मामले में जो सननि विच में पियो आहे तोखां फ़ैसिलो कराइनि, हाणे कंहिंखां क़ुर खां ऐं सुन्नत खां फ़ैसिलो कराइनि, ऐं तो जेको निबोरो करी तंहिंखां पंहिंजे दिलनि में उड़खुड़ न ॾिसनि ऐं पूरो मञनि। माना जेकॾहिं क़ुर ऐं अलाह जो हुकुम या शरीयत फ़ैसिलो करे त उनखे दिलि में वरी पोइ उन माइंड न कनि। अलाह थो चए त जेकॾहिं ॾिसो न मां तव्हांजे मथां हुकुम सवला सवला रखिया आहिनि ऐं तव्हां आराम सां करे सघो था, पर जेकॾहिं फ़र्ज़ु कयो मां अहिड़ा हुकुम रखां जेके न करे सघो मिसलनि, चए थो वलो अना कतबना अलहिम अन निक़्तुलू अनफुसकुम व इख़्रुजू मिन दियारकुम, चए थो जेकॾहिं फ़र्ज़ु कर मां हुकुम ॾियां त पाण खे कुहो या घरनि मां निकिरी हलिया वञो, घर ख़ाली कयो, त मा फ़अलू इला कलील मिनहुम, त अक्सर माण्हू कनि ई कोन सवाइ चंद जंहिंजो वॾो ईमान हुजे। अहिड़ो आयत चए थो मां क़ुर में ॾियां त बाबा जेकॾहिं तो हे गुनाह कयो आहे न हाणे इन जी सज़ा पाण खे को, या तो हे जो गुनाह कयो हाणे घर छॾे हलियो वञु, टपड़ बि न खण निकिरी हलियो वञु, त चए थो पोइ इहे जहिड़ा अहिड़ा ॾुखिया हुकुम लाया हा त अक्सर माण्हू कोन कनि हा सवाइ जेके सफ़ा ईमान वारा हुजनि हा। तंहिंजे करे वलो अनहम फ़अलू मा यूज़ून बि, तंहिंजे करे जेको कुझु हींअर अलाह तव्हांखे नंढा वॾा हुकुम ॾिना आहिनि जेकॾहिं इन्हनि ते अमल कंदा त बि लकान ख़ैरुल लहम, त इन में सननि भलो आहे, अशद तस्बीत आहे ऐं ज़्यादा पके करण वारी ॻाल्हि आहे। ऐं पोइ उन वक़्तु पाण वटां वॾो अजुरु खेनि ज़रूरु ॾियूं हा जे कमु कनि हा, ऐं ज़रूरु खेनि सिधी वाट वठायूं हा। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो सूरह निसा जी 69 आयत में, जेके अलाह ऐं पैगम्बर जी ताबदारी कंदा से उन्हनि सां गॾु रहंदड़ आहिनि जिन ते अलाह फज़ुलु कयो आहे, यानी पैगम्बर ऐं सिद्दीक़ शहीद साले इहे चङा संगती आहिनि। हाणे अचो, चए थो त रबिया बिन का बिन असलमियो काल कुंत अबीत म रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चए थो त हिकिड़ो सहाबी आहे, चए थो मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां राति जो वञी ख़िदमत कंदो हुउसि, आतई त हू बि वुज़ू वहाजती, मां हुनजा कमु कंदो हुउसि, वुज़ूअ जो पाणी आणींदो हुउसि, त हिकु ॾींहुं ख़ुशि थी मूंखे अलाह जे रसूल चयो काली सल, चई हाणे मूंखां का शइ घुर, त चए थो मूं चयोमांसि फ़कुल त असलुक मुराफ़क तक फ़िल जन्नत, चई मां थो चवां त जन्नत में मां तव्हां सां गॾु हुजां जीअं दुनिया में आहियां। त नबी साईं चयुसि गैर ज़ालिक, न का ॿी शइ घुर, कुल त हूअ न सही, मां त इहा ई घुरंदुसि। पोइ छा थो चएसि, परवाह न आहे गो एड, चएसि थो काल फ़अनी अला नफ़्सिक बि कसरतुल सुजूद, त पोइ तूं मुंहिंजी मदद कर, त अपने मामले में सजदनि जी कसरत करे मुंहिंजी मदद कर, माना इबादत वधीक कर, सजदा कर, त इन मामले में तूं मुंहिंजी मदद कर त तुंहिंजो इहो कमु थी सघे। माना ईअं कोन चई परवाह न आहे हाणे तूं बसि वञु, मां अलाह जो रसूल आहियां, तोखे मां जन्नत वठी वञे, चए थो न न न न पहिरीं पंहिंजा अमल त कर न, तंहिंजे करे सजदनि जी कसरत करे मुंहिंजी मदद कर, काल फ़अनी, आइनी माना मुंहिंजी मदद कर, अला नफ़्सिक पंहिंजे पाण ते बि कसरत सुजूद, वधीक निमाज़ूं पढ़, नफ़िल पढ़, ऐं जेको आहे सो सजदनि जी कसरत कर। ज़ालिक फ़ज़ुल मिन अल्लाह, इहो फ़ज़ुल आहे अलाह जे तरफ़ां, वकफ़ा बिल्लाह अलीमा, ऐं अलाह बसि ॼाणंदड़ आहे। बाक़ी इहो चए थो त ईमान वारो पंहिंजे बचाव जो सामान वठो, ॾिसो न हालतूं ख़राबु आहिनि, पोइ जेकॾहिं तव्हांखे दुश्मननि सां वेहणो आहे त पोइ लड़ाईअ लाइ टोली टोली थी निकिरो या गॾिजी निकिरो, ऐं बेशक अवाम को अहिड़ो आहे जो ॼाणी वाणी देरि कंदो आहे, जेके इस्लामी लड़ायूं लॻियूं उन्हनि जो बि रेफरेंस आहे, हाणे जे लाइ बि आहे। पोइ जेकॾहिं अव्हां खे को अहज पहुचंदो चवंदो आहे त बेशक अलाह मूं ते अहसान कयो जो आउं साणुसि हाज़ुर, माना हिकिड़ो जिहाद लाइ हिकिड़ो टोलो निकितो, ॿियो वरी सुस्तीअ जे करे पोयां रहिजी वियो, चए अड़े हलिया विया मूंखे सवारी निकिरी वई,
फ़र्ज़ु कयो उन्हनि खे धक लॻा या शहीद थिया त वरी घर में बि चवंदो ॾिठई अलाह मूं त अहसान कयो, न त मां गॾु वञा त मां मरी वञा। इहे आहिनि मुनाफ़िक़नि जूं ॻाल्हियूं। लेकिन अलाह फरमाए थो ऐं जॾहिं वरी उन्हनि खे कामयाबी मिलंदी या माले गनीमत मिलंदो त पोइ वरी छा कमेंट कंदो? चए थो त जेकॾहिं तव्हांखे को फज़ुल मिले अलाह जे तरफ़ां त ल यकूलन त चवंदा त असां तव्हांजा माइट न आहियूं, असांजी का दोस्ती न आहे छा? ऐं या लैतनी कुंत मां काश मां हुन सां गॾु हुजां त अफ़ूज़ फ़ौज़न अज़ीम, त इहो फज़ुल मूंखे बि मिले हा। हाणे त माना थो चए त मां तव्हांजो अज़ीज़ कोन आहियां, छाजो मूंखे हिसो कोन था ॾियो। ऐं पोइ चवंदो काश मां गॾु हुजां त ॾाढो कमायां। हुते थो चए जेकॾहिं हुनखे धक लॻंदा चवंदो अलाह बचाए छॾियो। हाणे वरी उबती बि ॻाल्हि करे थो। चए थो पोइ उन्हनि मोमिन खे जुगाए त अलाह जे वाट में विढ़नि। आयत नंबर 74 सूरे निसा। ऐं अलाह जे वात में विढ़नि जेकी दुनिया जी हयातीअ खे आख़िर सां विकिणंदा आहिनि। केरु आहिनि? माना असांखे दुनिया हीअ प्यारी आहे ऐं आख़िरत विकिणी था छॾियूं। जेको अलाह जे वाट में विढ़ंदो पोइ मारियो वियो या ग़ालिब थियो तंहिंखे वॾो अजुर सुगो ई ॾींदासीं, अलाह ताला फरमाए थो। चए थो त तव्हांखे ज़ुल्म ख़तमु करिणो आहे, अदुल इंसाफ़ क़ाइमु करण लाइ तव्हांखे क़ुर्बानी ॾियणी आहे। चए थो मुस्लमान अव्हांखे छा थियो आहे जो अलाह जे वाट में नथा विढ़ो? हालांकि छाजे करे? जो हीण औरत मर्द माना मुस्तदअफ़ीन मिन रिजाल सां जेके वीचारा सफ़ा मिसकीन माण्हू आहिनि ऐं उहे आहिनि जे चवनि था त इहे असांजा पालणहार हिन शहर मां जंहिंजा रहाकू ज़ुल्म कनि था असांखे, इन्हनि मां असांखे ॿाहिरि कढ। माना चवनि था त असां हिते ज़ुल्म में आहियूं, असांजो को बंदोबस्तु कर। पोइ तव्हां मुस्लमाननि जी मदद कोन था कयो। ऐं वरी चवनि था त वजालना में लदुन वलीअम, ऐं पाण वटां असांजो को संभालींदड़ मोकिल ऐं पाण वटां असांजो को मददगार कर। हो पिता ॿाॾा आहिनि अलाह खे ऐं तव्हां वरी वञो ई कोन था उन्हनि जी मदद करण जे लाइ। बाक़ी अलाह फरमाए जेके मोमिन आहिनि से अलाह जे वाट में विढ़ंदा आहिनि ऐं जेके काफ़र आहिनि से शैतान जी वाट में विढ़ंदा आहिनि। तंहिं करे शैतान जे साथियुनि खे मारियो, छो त शैतान जी ठगी हीणी आहे, शैतान जी ठगी कमज़ोर आहे। ऐं अॻिते अचे थो त अलम तर इलजी कील लहम कुफू ऐदियकुम, ऐं जॾहिं उन्हनि खे न ॾिठो अथई जिन खे चयो वियो त पंहिंजे हथनि खे वेड़ खां झलियो, निमाज़ पढ़ो ज़का ॾियो। पोइ जंहिं महिल मथिनि वेड़ लाज़िम कई वई तंहिं महिल मंझाउनि ओचितो हिकु टोली अलाह जे ख़ौफ़ वांगुरु माण्हुनि खां डिॼे थी, बल्कि उन खां वधीक डिॼे थी। माना चवंदा आहिनि न बाबा असां वेड़ में न वेंदासीं, असांजो ख़ौफ़ थो थिए। जेतिरो अलाह खां डिॼणु खपे इन मामले में वधीक डिॼनि था। ऐं छा था चवनि था कालू रबना लिम कतब अलैना किताल, इहे असांजा पालणहार असां लाइ वेड़ तो छो कंपलसरी कई आहे। ऐं अख़र तना इला अजल करी, ऐं वेझे वक़्त ताईं तूं असांखे छो न ढर ॾिनी आहे, छॾे ॾे असांखे। ऐं पैगंबर चवनि त दुनिया जो सामान थोरो आहे, आख़िरत उन लाइ भली आहे जेको परहेज़गारी कंदो ऐं तंदु जेतिरो बि उन ते ज़ुल्म न कयो वेंदो। बाक़ी मौत जेको अचिणो आहे न उहो तव्हांखे ईंदो। ऐं इन मां तकुनू युद्रिकुमुल मौत, किथे बि हूंदो तव्हांखे मौत पहुचंदो। जेतोणीकि व कुंतुम फी बुरूजिन मुशय्यद, चाहे तव्हां कोटनि में वञी वेहंदव न उहो उते बि ईंदो। जेकॾहिं का चङाई पहुचंदी आहे त चवंदा आहिनि त हीअ अलाह वटां पहुती आहे, ऐं जॾहिं को तकलीफ़ पहुचंदी आहे त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा हे तो वटां पहुतो आहे। खेनि चयो त ॾुखु सभु अलाह वटि आहे। पोइ हिन क़ौम खे छा थियो आहे, जो ॻाल्हि जी सम्झण खे वेझो ई नथा वञनि। अलाह ताला फरमाए थो त मां असाबक मिन हसनतन फ़मिन अल्लाह, चए थो जेकॾहिं तव्हांखे का चङाई पहुचे थी त ॼाणो त इहो जेको सो अलाह वटां आहे। वमा असाबक मिन सयतन, पर जेकॾहिं तव्हांखे का तकलीफ़ दुनिया में पहुचे थी फ़मिन नफ़्सिक, तुंहिंजे पंहिंजे हथनि जी कमाई आहे। व अरसलनाक लिन्नास रसूला, रसूल असीं तव्हांखे सॼे इंसान ज़ात लाइ रसूल करे मोकिलियो आहे। व कफ़ा बिल्लाह शहीदा, ऐं अलाह शाहिद काफ़ी आहे। पोइ मई युतिर रसूल फ़क़त अता अलाह, जेको पैगंबर जी फ़रमानदारी कंदो तंहिं बेशक अलाह जी फ़रमान बरदारी कई। ऐं जेको फिरंदो तिन ते तोखे निगहबान न करे मोकिलियो अथऊं त तव्हां ॾंडा हणी ऐं जेको आहे फ़रमान बरदारी करायो। मुनाफ़िक़ तो वटि चवंदा आहिनि त फ़रमान बरदारी कंदासीं, मुनाफ़िक़ इन मुआशिरे में बि आहिनि, हा असीं इहो कमु कंदासीं। पोइ जॾहिं तो वटां हलिया वेंदा आहिनि तॾहिं मंझाउनि हिकु टोली तुंहिंजी ॻाल्हियुनि जे उबत राति जो सलाहूं कंदी आहे, ऐं जेकी राति जो सलाहूं कंदा आहिनि सो अलाह लिखंदो आहे। तंहिं करे खाऊं मुंहुं मोड़, अलाह ते भरवसो कर, अलाह तव्हांजे लाइ काफ़ी वकील आहे, बसि आहे।
चए थो त माण्हू छो ईअं थियनि था, अफला यतदब्बरून अल क़ुरान, चए थो क़ुर खे सम्झी छो नथा पढ़नि। वलौ कान मिन इंद ग़ैर अल्लाह, जेकॾहिं क़ुर कंहिं इंसान जो लिखियलु हुजे हा त लवजदू फी इख़्तिलाफ़न कसीरा, त हुन में कॉन्ट्रेडिक्शन्स मिलनि हा, त हीअ आहे त हीअं थी चए, हिन जी हीअ मुक़ाबिला, ईअं न आहे, क़ुर में कुझु कोन्हे। ऐं वरी चए थो वैज़ा जाहुमुल अमरुन मिनल जॾहिं हुननि वटि अमन या भव जी का ख़बर ईंदी आहे त यकदमि उनखे ऐलान करे छॾींदा आहिनि। माना तव्हां वटि को दुश्मन का भव जी या ख़ौफ़ जी ख़बर आणे त यकदमि बसि यूट्यूब ते चाढ़े छॾियो था। तव्हांखे खपे त वलव रुदू इल रसूल वला उल अमर, इन ख़बर जी पहिरीं तस्दीक कयो, पोइ गवर्नमेंट खां करायो, कंहिंखां करायो, त जीअं जेको आहे सो जेके सियाणा आहिनि, जेके तस्दीक करण वारा, उहे हुनखे जाचींदा त ज़रूरु चङी तरह ॼाणींदा त इहा जेका ख़बर आहे जो मां यूट्यूब ते चाढ़ियां थो, पहिरीं पतो त कयां त वाक़ई ईअं आहे या न आहे। हाणे मिसाल तौरु हिकिड़े माण्हूअ यूट्यूब लिखियो, बाबा हिंदुस्तान जा सिपाही पोइ हमलो था कनि, यकदमि तव्हां हलाए छॾींदो, त इहो अलाह फरमाए थो त इहो ईअं न कयो, बल्कि इन खे तस्दीक लाइ जेके आहिनि अदारा, फ़ौज जा ॿियूं आहिनि, उन्हनि ताईं पहुचायो। हाणे हा, इनशा ब्रेक वठूं था, पोइ प्रोग्राम खे जारी। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। प्रोग्राम सहरी टाइम में आऊं आहियां इंजीनियर शफ़ीवंद लाखो। क़ुर पाक जूं आयतूं सवली सिंधीअ में मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब साईं फरमाए थो, या अय्युहल्लज़ीन आमनू इज़ा ज़रबतुम फ़ी सबीलिल्लाह, जेकॾहिं अलाह जे रस्ते में तव्हां जिहाद ते निकिता आहियो ऐं दुश्मननि सां तव्हांजो मुक़ाबिलो आहे, त जेकॾहिं तव्हांखे को माण्हू मिले थो त यकदमि ॾिसी न चओ त दुश्मन आहे, फ़तबय्यनू, ऐं उन्हीअ जे लाइ पूरी जांच कयो। वला तक़ूलू लिमन अलका इलैकुम सलाम लस्त मोमिनन, जेकॾहिं तव्हांखे अचे चए थो अस्सलाम वालेकुम, त यकदमि ईअं न सोचो त हीउ मोमिन न आहे, ऐं ईअं न कयो। पोइ ईअं छा आहे त दुश्मन खे त वरी फुरणो आहे न, हाणे उन वटि शयूं आहिनि त जीअं त हिन सलाम त कयो आहे, पर मोमिन कोन्हे को, मां खणांसि थो, हुनजी गनीमत हासिलु थो कयां। त रब फरमाए थो त अमीं दुनिया जी हयाती जो सामान तलबींदड़ थी न चओ त तूं मोमिन न आहीं, छो त अलाह वटि घणियूं गनीमत अलाह तव्हांखे ॾींदो, पर ईअं न कयो हरू भरू। बाक़ी कज़ाले कुंतुम मिन क़बल, इहे आदतूं तव्हां जूं शुरूअ में हुयूं इस्लाम खां अॻु में, लेकिन अलाह अव्हां ते अहसान कयो, पोइ अवीं पूरी जाचो, छो त जेकी कंदा आहियो तंहिंजी अलाह ख़बर रखंदड़ आहे। उन खां पोइ अलाह फरमाए थो त मोमिननि मां केरु उज़ुर करे जिहाद नथा कनि, घर वेही था रहनि, ऐं अलाह जे वाटनि में के वरी पंहिंजे मालनि ऐं पंहिंजे जानियुनि सां जिहाद कंदड़, उहे बराबरि न आहिनि। पंहिंजनि मालनि ऐं पंहिंजी जानियुनि सां जिहाद कंदड़ खे अलाह घर में वेही रहंदड़ खां मर्तबे में भलो कयो आहे। हा, अलाह हर हिक खे चङाई जो वाइदो ॾिनो आहे, ऐं अलाह जिहाद कंदड़नि खे वेही रहंदड़ खां वॾी अजुर जी करे भलो कयो आहे। हिकिड़ा त माण्हू आहिनि, ॾिसो न, हे किताब मौलाना उबैदुल्लाह सिंधी, इहो आलिम हो, पर मदरसे में वेही रुगो क़ुर पढ़ायां, ॿियो कमु करे हा, उहो बि सही हो, लेकिन हे निकिरी पियो, उहो वञी रशिया ताईं पहुतो इस्लाम पहुचाइण लाइ, त हिन जो दर्जा वॾा आहिनि उन वेठलनि खां। अलाह फरमाए थो, बाक़ी जॾहिं इंसान जो मौत थींदो आहे न, पोइ फ़रिश्ता रूह कढण ईंदा आहिनि। फ़रिश्तनि जा 3 टोला आहिनि, हिकिड़ा त आहिनि उन्हनि ताईं त रिज़ल्ट फ़रिश्तनि ताईं अॻु ई पहुची वेंदी आहे त हाणे हिन जो कढणो आहे। पोइ छा आहे त उन्हनि फ़रिश्तनि खे ख़बर आहे त जेको नापास थींदो आहे न, पोइ उहो चवंदो, हे त मां त यकीन ई कोन हो त मौत मूंखे थींदो, ऐं वरी मुंहिंजो रूह कढण लाइ फ़रिश्ता ईंदा, त पोइ निकिरे नथो, पोइ माफ़ियूं थो घुरे, रड़ियूं थो करे, पर इहा छाकाणि त इहा सकरात में जे अंदरि थो थिए, तंहिंजे करे इहा कम्यूनिकेशन असांखे न करे सघंदो। हीअ हाणे जो सकरात जो जहान ई ॿियो थी वियो आहे, पर अञा मोह कोन्हे। त पोइ फ़रिश्ता हुन खां जॾहिं साह कढनि था, नथा निकिरनि, पोइ हुनखे पादर हणनि था, गरम पाणी था विझनि, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन जे रूह खे ईअं छिके कढनि था जीअं रेशमी कपिड़े में का डिंगरी फासनि या छिकबो आहे। हाणे ॿुधो क़ुर, इन लज़ी तवफ़ाहुमुल मलाइकतु ज़ालिमी अनफुसिहिम, ऐं जॾहिं फ़रिश्ता जिन पाण ते ज़ुल्म कया तिन खे मलाइक मारण महिल चवंदा आहिनि त कालू फ़ीम कुंतुम, अड़े अहिड़ो अमलनामो निभागो, छा कयो अथव?
फ़ीम कुंतुम, हे छा आहे तव्हांजो अमलनामो? त छा जवाबु ॾींदा? हाणे कंदा बहाना। कालो कुना मुस्तज़फ़ीन फ़िल अर्द, चवणसी असां त मिसकीन हुआसीं, ग़रीब हुआसीं, असांजे हथ में छा हो? असां त उते फासी वियासीं, वॾेरा सख़्तु हुआ, असांखे चुरणी कोन ॾींदा हुआ, निमाज़ जो टाइम कोन ॾींदा, ज़ुल्म कंदा, हीअं कंदा, असां त मिसकीन हुआसीं, असां छा कयूं? त फ़रिश्ता त चवनि कालू अलम तकुन अर्दुल्लाह वासिअतन फ़तुहाजिरू फ़ीहा, चई छा अलाह नंढड़ी ज़मीन ठाही, तव्हां फासा पिया हो, निकिरी वञो आहे हिजरत करे, कंहिं ॿिए इलाइक़े में छो कोन वियो? ओॾे ई लॾे वञो आहे, छो वेही रहियो हुते? अहिड़नि वटि छो रहिया हुजे जेके तव्हांखे दीन ते अमल नथा करणु ॾियनि या तव्हांखे एॾो बिज़ी रखियो, निमाज़ूं कोन था पढ़ो? चए थो कुझु कोन थींदो, पोइ उनजी जाइ दोज़ख आहे ऐं इहो हंधु बुछड़ो आहे। बाक़ी हिकिड़ी चए थो त इलल मुस्तदफ़ीन में रिजाल वल निसा वल विल्दान, बाक़ी जेके पोइड़ा आहिनि, औरतूं ऐं नंढड़ा ॿार, उहे तमामु हीणा आहिनि। ला यस्ततीउन हीलतऊं वला यस्तदून सबीला, उहो माइग्रेशन बि नथा करे सघनि। पोइड़ा काॾे वेंदा? ॿारड़ा ऐं मायूं वीचारियूं काॾे वेंदियूं? काॾे वेंदियूं? पोइ इन्हनि जे बारे में अलाह चए थो एक्सेप्शन आहे, पोइ उलाइक असल्ला ऐं यफ़ू अनहुम, त वेझो आहे त अलाह उन्हनि खे माफ़ु करे। वकान अलाह अफ़ूअन गफ़ूरा, बेशक अलाह माफ़ी ॾींदड़ ऐं बख़्शणहार आहे। बाक़ी जेकॾहिं इन सख़्तीअ जे करे इलाइक़े मां लॾे वञनि था त उन जो अलाह ताला फरमाए थो, चए थो जेको अलाह जे वात में वतन छॾे थो सो ज़मीन में घणियूं रहण जूं जायूं ऐं रोज़ीअ जी कुशादगी लहंदो। अलाह ज़रूरु उनखे वधीक कुशादगी ऐं रोज़ी पहुचाईंदो। जेको अलाह जे वाट में ऐं संदसि पैगम्बर ॾांहुं हिजरत कंदड़ थी पंहिंजे घर खां निकिरंदो, पर पोइ रस्ते में मौत पहुची थो वञे, त बेशक इन जो अलाह ते अजुरु लाज़िम आहे, अलाह बख़्शणार आहे, त अलाह हुनखे सभु अजुरु ॾींदो, छाकाणि पहुतो ई कोन्हे को। तंहिंजे करे रसूल असां जी हदीस शरीफ़ आहे त पाण सलाह फरमायो त ऐमाल ते सभु कुझु आहे, नियत ते आहे। जेकी तव्हां नियत कई आहे, इंसान खे उहो मिलंदो जंहिंजी नियत करे थो। जंहिं शख़्स हिजरत अलाह रसूल जे तरफ़ कई त उनजी हिजरत रसूल ॾे ई आहे, अलाह ॾे आहे। ऐं जंहिं शख़्स हिजरत दुनिया जे कई त या कंहिं मुल्क में पैसनि कमाइण जे लाइ या करण लाइ, या कंहिं औरत जे तरफ़ उते शादी कयां, त उहा हिजरत उनजी ओॾे ई आहे, अलाह ॾे कान्हे का। बाक़ी जॾहिं फ़ैज़ा ज़रब तुम फिलड़, जेकॾहिं तव्हां मुल्क में मुसाफ़िरी कयो था, या त या इन ख़िफ़्तुम ऐं यफ़्तिनकुम लज़ीन कफ़रू, या अहिड़े मुल्क में आहियो जिथे तव्हांखे ख़ौफ़ आहे त काफ़र तव्हां ते हमिलो कंदा, त पोइ लईस अलैकुम जुनाहन तक़सरू मिन सलाह, त पोइ तव्हां निमाज़ घटाए सघो था, चइनि जी जाइ ते 2 रकातूं फ़र्ज़ु पढ़ी सघो था, वग़ैरह वग़ैरह, या ॿई इलाही ज़ुहर असर मिलाए सघो था, मग़रिब इशा पाण में मिलाए सघो था। पर वरी चए थो अलाह साईं त वला जुनाह अलैकुम इन कान बिकुम अज़ामिन मतरिन ओ कुंतुम मर्ज़ा, त जेकॾहिं तव्हांखे हथियार आहिनि, पर जेकॾहिं मींहुं अची वियो आहे या तव्हां बीमार आहियो, तव्हां ते गुनाह न आहे, त पंहिंजा हथियार लाहे रखो, पर ख़ुज़ू हिज़रकुम, पर पंहिंजो बचाव ज़रूरु कयो। इन अलाह आदल काफ़िरीन अज़ाबन मुहीना, हे हिकिड़ी अटैक ऐं हमलनि जी सिचुएशन में आहे, त जेकॾहिं बारिश पइजी विया, हथियार नथा खणी सघो त लाहे रखो, पर वरी बि के चौकीदार फिक्स कयो जेके चारो तरफ़ ॾिसनि, ऐं बेशक काफ़िरनि लाइ ख़्वारी ॾींदड़ अज़ाब तयारु कयो वियो आहे। बाक़ी फ़ैज़ा कज़ई तुम सलात, पोइ जॾहिं निमाज़ पूरी कयो त पोइ फ़ज़कुरुल्लाह क़ियाम ऐं कूदन, पोइ वेही बीठे भर पासे अलाह खे यादि कयो, अलाह जो ज़िक्र कयो। ऐं पोइ जॾहिं अवी दिलिजाए करियो त हाणे ख़तरो ख़तमु थी वियो आहे, त पोइ असुली दस्तूर ते फुल निमाज़ पढ़ो। बेशक निमाज़ मोमिननि ते ठहिरायल वक़्त में फ़र्ज़ु आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हां काफ़रनि खे ॻोल्हियो था जेके तव्हां ते हमले करण वारा आहिनि, वला तहनू इब्तिगाइल क़ौम इन तकूनू, चए थो जेकॾहिं क़ौम तव्हां ते काफ़र आहिनि त उन्हनि खे पकिड़ण में ॻोल्हण में सुस्ती न करियो। ऐं जेकॾहिं तव्हांखे इन ॻाल्हि में तकलीफ़ अचे थी त उहे बि त तकलीफ़ में आहिनि न। ऐं अवी अलाह में उमेदु रखो था जेका हुननि खे अलाह में उमेदु कान्हे का, ऐं अलाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो
इन्ना अंज़लना इलैकल किताब बिल हक़, हे जेको असां क़ुर शरीफ़ लाथो आहे इहो हिन मुआशिरे खे सुधारण जे लाइ आहे। इन्हीअ ते जेकॾहिं अमल कंदव त अलाह चए थो हिन मुआशिरे मां बिगाड़ ख़तमु थी वेंदो। अलाह इहो चाहे थो त हिते इंसान ख़ुशि रहनि। तॾहिं मूं तव्हांखे ॿुधायो न त हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे त जेकॾहिं तव्हांखे जन्नत नसीब नथी थिए दुनिया में त आख़िरत में बि कान मिलंदी। माना हिते तव्हांखे अलाह ताला एॾो ख़ुशि रखंदो ॼणो जन्नत में आहियो। त चए थो त हीउ जेको असां क़ुर तोॾे सचो लाथो आहे इन लाइ लाथो आहे त जीअं अलाह तोखे सेखारियो आहे तीअं माण्हुनि जे विच में फ़ैसिलो करी ऐं ख़यानत कंदड़नि जो पासो न वठि। तंहिंजे करे हीअ हदीस शरीफ़ में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त तव्हां वटि मूं वटि फ़ैसिलो खणी त ॿ धुरियूं अचनि, पोइ हिकिड़ो ॾाढो तेज़ थो ॻाल्हाए ऐं जेको आहे सो कसम थो वठी थो खणे, ऐं मां इन ॻाल्हाइण खां मरोब थी हुन जे फेवर में जेकॾहिं फ़ैसिलो कयां थो त उहो अलाह खां ॾिजे थी सघे थो तुंहिंजो हक़ु न हुजे, हक़ु हुन जो हुजे, मूंखां तव्हां फ़ैसिलो वठी विया हो। तंहिंजे करे जेकॾहिं इन ते अमल कंदे ऐं आहे शइ हुनजी त पोइ सम्झो त हिकिड़ो बाहि जो टुकड़ो तूं खणी वियो आहीं जेको क़यामत ॾींहं ताईं तोखे मिलंदो। अलाह खां बख़्शिश घुरो, छो त अलाह ताला बख़्शण महिरबानी। अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह। असां इंसान आहियूं, असांखां ख़ताऊं थियनि थियूं। रमज़ान जो महीनो आहे, अलाह खां इस्तग़फ़ार कयो। बाक़ी वला तुजादिल अनिल लज़ीन यख़्तातून अनफुसहुम, जेके पंहिंजे नफ़्सुनि सां ख़यानत कनि था तंहिंजे पारां तूं न बिड़। ए वकीलो, जेकॾहिं तव्हां वटि को माण्हू खणी थो अचे ऐं वाक़ई हिन ॾोह कयो आहे, ॿाहूं थो ॿुधायांव, क़ुर थो चवे त इन्हनि जे तरफ़ां तव्हां पंहिंजो नुक़सानु न कयो, इन्हनि जे तरफ़ां तव्हां वकालत न कयो। इन अलाह ला युहिब्बु मन कान ख़वान असीमा, अलाह अहिड़े ख़यानती गुनाहगारनि खे पसंदि कोन थो करे। तव्हांजा केस ई न खणो, हा बसि का ॻाल्हि न, मां तोखे छॾायां थो। पोइ इहो कहिड़ो तव्हां इहो पैसो था कमायो? इन मां पैसनि मां ॿारनि खे घर में वञी खारायो था। हिकिड़े ज़ालिम खे जंहिं ज़ुल्म कयो आहे उन्हीअ खे बचाइण जे लाइ तव्हां वकील थियो था। ख़ुदा खां डिॼो। चए थो जेके वला तुजा दिलि, माना तव्हां तुजा दिलि करणु माना बहस करणु ऐं हुनखे प्रोटेक्शन ॾियण लाइ जेको सो अफ़सरनि वटि ॻाल्हाइणु। अनिल लज़ीन यख़्तानून अनफुसहुम, जेके पाण सां ख़यानत कनि था। इन अलाह ला युहिब, अलाह नथो पसंदि करे मन कान ख़वान असीमा, जेके ख़यानती गुनाहगार आहिनि उनखे अलाह दोस्ती नथो रखे ऐं उनजी मदद कंदड़ खे बि दोस्त कोन थो रखे। चए थो त यस्तख़फ़ून मिनन्नास, इहा ॻाल्हि तव्हां माण्हुनि खां त लिकाए था वञो, जजनि खां लिकाए था वञो, लेकिन वला यस्तख़फ़ून मिन अल्लाह, अलाह खां त कोन था लिकाए सघो। उहो माहुम, बल्कि अलाह त उन वक़्तु बि तव्हां सां गॾु आहे। इज़ युबैयतून मा ला यरदा मिनल कौल, जो तव्हां राति जो ऐं जॾहिं पाण में उन पंहिंजे कफ़ील सां लिखी सलाह कयो था त हीअं ॻाल्हाईंदासीं, तूं हीअं ॻाल्हाइजांइ, तूं हीअं कजांइ। व कान अलाह बिमा यअमलून मुहीता, बेशक अलाह हर शइ खे घेरो कंदड़ आहे। ॿुधो मां हिन जो हाणे मां लफ़्ज़ी तर्जुमो थो पढ़ां। माण्हुनि खां लिखंदा आहियो ऐं अलाह खां लिखी न सघंदा। जॾहिं राति जो इहा सलाह कंदा आहियो जंहिं सलाह खां अलाह राज़ी न आहे, तॾहिं इहो अलाह साणुनि आहे, ऐं जेकी कंदा आहियो तंहिंखे अलाह घेरो कंदड़ आहे। माना वेही पोइ चैम्बर में वेहो, किथे बि वेही हुन सां ॻाल्हायो था त हाणे तूं हीअं कूड़ हणजांइ, तूं हीअं कूड़ हणजांइ, तोखां हीअं पुछनि त तूं हीअं कजांइ, ऐं चइजांइ त मां हुन जाइ ते होसि ई कोन। इहे ॻाल्हियूं सेखारिनि था। पोइ अलाह छा थो चवे हुननि खे? चए थो ख़बरदार, हान तुम हालू लाइ, चए थो ख़बरदार, जादल तुम अनुम फिल हयात दुनिया, हिन दुनिया में त तव्हां हिन जा वकील थियो था, इन्हनि जे पारां आर्ग्यूमेंट कयो था। फमई युजादिलुल्लाह अनुम यौमल क़यामत, क़यामत ॾींहुं बि तव्हां वकील थींदव। केरु आहे जेको हुनजो पासो खणंदो? पोइ उते बि तव्हां खणो न पासो। चओ अलाह त ॾसींदो हिन क़तलु कयो आहे, या हिन पराओ माल ठगी कई आहे, या हिन ग़रीबनि जे ॿनीअ ते हिन वॾेरे कब्ज़ो कयो आहे। हाणे तव्हां त वॾेरे खे चओ त मां अहिड़ा काग़ज़ ठाराया ऐं पुराणनि जेके आहिनि इहे जेके पंहिंजो मुख़्तियारकार ऐं जेके तपेदार, उन्हनि खां अहिड़ा बेकडेड में काग़ज़ ठाहे, इहो त तव्हां ॾसियो था। पर अलाह थो पुछाए त हिते त तव्हां ईअं कयो था। पर फमई युजादिलुल्लाह अनुम यौमल क़यामत, क़यामत ॾींहुं सननि पारां अलाह सां केरु जहिड़ो कंदो? मई यकून अलैहि वकील आहे, पोइ केरु वकील थींदो? हिते वकील जो लफ़्ज़ आयो आहे। अलाह फरमाए थो जेको बुछड़ो कमु कंदो या पाण ते ज़ुल्म कंदो, पर जे अलाह खां बख़्शिश घुरंदो त अलाह बख़्शा महिरबानी, माना अलाह तव्हांखे रस्तो ॾेई छॾियो। सुभान अलाह, सुभान अलाह। मुंहिंजा भाउरो वकीलो जजो, तव्हांखे अलाह जो रस्तो ॾिनो आहे। अॼु खणो हिन रमज़ान में हथु त रब साईं मां रिज़्क़ हलाल कमाईंदुसि। जेकॾहिं को ॾोहारी आहे त मां मुंहिंजो केस ई कोन खणंदुसि, मां न खणंदुसि, ऐं हक़दार जा सिर्फ़ु केस खणंदुसि। अलाह साईं। ऐं जज
तव्हां बि जेको आहे सो वकीलनि खां मिली जुली इहो कमु न कंदव, सम्झो था त हीअ ॾोहारी आहे, त पोइ तव्हां किस्तूं न कयो। माण्हुनि खे जेको आहे न सो इहे जेके शुनवायूं न ॾियो। मरी विया आहिनि ग़रीब तव्हांजी शुनवाइनि ते, तव्हां त वेठा आहियो मथे ॻाल्हाइण कोन था ॾियो, शुनवाइनि मथां शुनवाई। हिकिड़ो पठाण आहे, हुन जो अलाए को केस आहे वासा सां 20 साल थिया अथसि। काॾे वञूं? ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। थकी तमामु पियो आहे, पर अलाह ताला तव्हां घर में वेठा आहियो, कुझु खाओ पियो, चांहि पियो, ऐं बाक़ी 15 मिंटनि जो प्रोग्राम आहे, ॿुधो। औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलाह फरमाए थो, वमन यक्सिब इस्मन, जेकॾहिं को गुनाह करे थो न, फ इन्नमा यक्सिबु अला नफ़्सी, त इहो पंहिंजे लाइ थो करे, पंहिंजे पाण लाइ नुक़सान में थो विझे। छो त कान अलाह अलीमन हकीमा, अलाह ॼाणे थो, रिकॉर्ड रखे थो ऐं हिकमत वारो आहे। हा, वमन यक्सिब ख़तियतन ओ इस्मन, जेको को ख़ता या गुनाह करे, वरी उहा तुहमत कंहिं बेगुनाह ते थो हणे, त साईं मां न कयो आहे, हिन कयो आहे। याने जेको असुल कातिल आहे, उनखे छॾाइण लाइ कंहिं ग़रीब खे फासाइनि था, साईं फलाणनि क़तलु कया दुश्मननि खे। त चए थो जेको ख़ता गुनाह करे वरी उहा तुहमत कंहिं बेगुनाह ते हणे, फ़क़त इह्तमल बुहतानन व इस्मन मुबीना, त इन वॾे में वॾो पधरो गुनाह कयो आहे, वॾो गुनाह आयो। ऐं कूड़ा केस करणु इहो बि आहे, माना कंहिं कयो बि कोन्हे तॾहिं बि हुन ते FIR कटे। त मां FIR कटण वारनि खे चवां थो, यार तव्हांखे अलाह ते भरोसो कोन्हे जो तव्हां कूड़ी FIR था कटियो वॾेरनि जे चवण ते या कंहिं सियासी लोडर जे चवण ते। ख़ुदा खां डिॼो, जवाबु ॾेई छॾियो, छा थींदो? बदिली कंदा न, नौकिरी मां त कोन कढंदा तव्हांखे। छाजे लाइ तव्हां कूड़ियूं FIR लिखंदो, मूंखे ॿुधायो त सही। हिकु क़ुर छा पियो थो चवे त जेको आहे सो तव्हां ऐं कूड़ी FIR चए थो त जेको आहे सो वरी ॿुधो, जेको ख़ता या गुनाह करे उहा तुहमत कंहिं बेगुनाह ते था हणो, छाकाणि त तव्हांखे रुश्वत था कमायो ऐं हीअ पोस्ट ॾाढी भली आहे, हिते ॼाम ॾोकड़ था मिलनि, जे इहा छॾिजी वेंदी त मां ॾोकड़ किथां कमाए? कहिड़ो ॾोकड़ तव्हां कमाईंदव? नबी कंहिं फरमायो आहे त तुंहिंजो रिज़्क़ कहिड़ो आहे? तुंहिंजो रिज़्क़ उहो आहे जेको तूं वात में विधो, खाधो, वरी ॿाहिरि हज़म थी वियो, इहो तुंहिंजो रिज़्क़ आहे। ॿियो तुंहिंजो रिज़्क़ आहे जेको तूं कपिड़ा पाए चोड़े उछलाए छॾिया। टियों तुंहिंजो रिज़्क़ आहे जेकॾहिं ग़रीबनि जी मदद कई त अलाह वटि तुंहिंजो अकाउंट उहो डिपॉज़िट थी वियो। इहे टे शयूं तुंहिंजो रिज़्क़ आहे। इन खां पोइ जेको बि तूं पैसो कमाईंदो मरण खां पोइ पराओ आहे। अलाए पुट खणंदा, दुश्मन खणंदा, माइट खणंदा, मामा खणंदा, उन्हनि जी का तोखे ख़बर कान्हे का। तंहिंजे करे ख़ुदा खां डिॼो, तव्हां ग़रीबनि खे त FIR कटे उन ते तोहमत था हणो। उहे क़ुर छा पियो थो चए? अलाह ताला फरमाए थो, वलौला फज़लुल्लाह अलैक व रहमतहू, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तो ते अलाह जो फज़ल ऐं बाज न हुजे हा, लहमत ताइफ़तुम मिनहुम ऐं युज़िलूक, त हे मके जे मुशरिकनि पूरी कोशिश कई तोखे ग़लतीअ में विझण जी। हालांकि वमा युज़िलून इल्ला अनफुसहुम, इहे गुमराह पंहिंजे पाण खे कनि था। वमा यज़रूनक मिन शैइन, तोखे ज़रो बि नुक़सानु, ऐं असांखे बि थो चवे, हे जेके तव्हांखे हुकुम था कनि मथां, अवा साईं चयो आहे त हिन फलाणे ते FIR कट, हणीसि कुझु न कुझु हणीसि, त इहे माण्हू कोशिशि कनि था। लेकिन इहे अलाह तोखे बचाईंदो, इहे तोखे नुक़सानु नथा ॾेई सघनि। करे त ॾिसो न, अलाह ते तवकल करे। अंज़ल अल्लाह अलैकल किताब, किताब नबी साईं कया, पर माना कंदासीं त क़ुर तव्हांखे हे किताब ॾिनो आहे, नाज़िल कयो आहे, भले हिकमत, जंहिंमें विज़डम जूं ॻाल्हियूं आहिनि, हिकमतूं आहिनि। अल्लमक मा लम तकुम तालम, हिन क़ुर में अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांखे अलाह सेखारियो जंहिंखे ख़बर ई कान। वकान फज़लुल्लाह अलैक अज़ीमा, नबी साईं खे चए थो, लेकिन आम आहे जेको क़ुर खे सम्झी पढ़नि था, अलाह जो फज़ल हुनजे मथां वॾो आहे। बाक़ी हे जेके ॻुझूं सलाहूं कंदा आहियो, इन में अक्सर गुनाह हूंदो आहे। चए थो, ला ख़ैर फ़ी कसीरन मिनन नजवाहुम, सननि घणनि ॻुझुनि सलाहनि में का चङाई न आहे, पर इल्ला मन अमर बि सदक़तन ऐं मअरूफ़ुन ओ इस्लाह बैन नास, या जॾहिं ॻुझूं ॻाल्हियुनि में माण्हुनि जे विच में का ख़ैरात ॾियणु या चङे कम या माण्हुनि जे विच में सुधारे करण जो हुकुम कयो, त इहे ॻुझी ॻाल्हि सही आहे
ऐं जेको इहो कमु अलाह जे रज़ामंदी ॻोल्हण लाइ कंदो पोइ सुबुह ई हुनखे वॾो अजुरु ईंदो। लेकिन अक्सर जेको राति में वेही वकील हे गुजूं ॻाल्हियूं कनि था, इहो जेको आहे सो इहो इन में ख़ैरु कोन्हे को। हे हिकिड़ी नबी करीम सां जी हदीस शरीफ़ आहे त पाण चऊं था अला उख़बिरुकुम बि अफ़ज़ल मिन दर्जतल सियाम सला चिमा सदका, चए थो हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जो निमाज़ खां बि हुनजो दर्जो वॾो आहे, रोज़े खां बि वॾो आहे, अलाह जे रस्ते में सदके ॾियण खां वॾो आहे। त कालू भला सभु ख़ुशि थिया, या रसूला ॿुधायो कहिड़ी शइ आहे? पाण फरमायूं त इस्लाह ज़ात बईन व फ़साद ज़ातल बईन हालिका, याने जेके माण्हू विढ़नि था उन्हनि में सुलह कराइणु, छो त फ़साद कराइणु इन्हनि अमलनि खे ग़ाइर थो करे छॾे। तंहिंजे करे जेकॾहिं ॿिनि जे विच में सुलह था जेको करायो न, इहो अफ़ज़ल आहे निमाज़ खां, रोज़े खां ऐं सदके खां। सुभान अल्लाह। तंहिंजे करे मां त चवंदुसि त जेके वकील भाउर, जेके तव्हां IQ तव्हांजी सुठी आहे, इंटेलिजेंट आहियो, जेकॾहिं ॿ धुरियूं हिकिड़ी धुर तव्हां वटि अची चए थी त जेको हुनजो वकील पाण में ॿाहिरि वेही ॿई वकील अलाह खे यादि करे हुन जे विच में सुलह करायो, यार तूं करीं थो न, हे न कर वॾो नुक़सानु थींदई, हेतिरा साल टी पवंदी, तूं हीअं कर तूं हीअं कर, ॿाहिरि फ़ैसिलो कयो। ऐं पोइ खणी तव्हांखे फ़ी कान मिलंदी न, पर एॾो अजुरु तव्हांखे मिलंदो जो निमाज़ खां मथे, रोज़े खां मथे, सदके खां मथे तव्हांखे मिलंदो। ऐं जेकॾहिं वरी तव्हां पंहिंजनि माण्हुनि खे, फ़ैसिले वारनि माण्हुनि खे पंहिंजे पंहिंजे विहारे उन्हनि खे कंदो त तूं हीअं कर, तूं अहिड़ी दरख़्वास्त कर, तूं अहिड़ा काग़ज़ ठाराए, त पोइ इहो जेको फ़साद ज़ातल बईन हालिका जेको इहो कंदो, इहो ग़ारत थो करे छॾे इन्हनि माण्हुनि खे जेके इहे जहिड़ो वधाइनि था। बाक़ी सिधे रस्ते जे मिलण खां पोइ जेके पैगम्बर जी मुखालफ़त कंदो ऐं मोमिननि जे रस्ते खां सवाइ ॿियो वाट वठंदो, त पोइ नुवली मां तवल्ला, पोइ जेको इहो रस्तो जॾहिं वठे थो न, तॾहिं अलाह चवंदो हल इन में ई तूं होशियारु थी, ऐं नुसली जहन्नम, पोइ वरी हिनखे जहन्नम में घेरींदासीं बुछड़ी जाया। हिकिड़ा माण्हू जेके इन कम ते नथा कनि ऐं ज़िद करे पाण खे वेड़ाइनि था ऐं कूड़ा काग़ज़ ठाराइनि था, पोइ अलाह चए थो ठहियो तोखे ढिरा गिड़ो इन में हलो ॾेई, चए थो नुवली मां तवल्ला, तॾहिं खेसि फेराईंदासीं जेॾां मुतवजो थींदो। बाक़ी बेशक इन अल्लाह ला यग़फिर ऐं युशरक बिही व यग़फिर मां दून ज़ालिक लिमन यशा, चए थो त अलाह शिरक क़बूल कोन कंदो। शिरक माना अलाह जी नेमतुनि खे कंहिं ॿिए सां मनसूब कंदो। अलाह हाज़िर हयूं कयूं मां प्रॉपर्टी उन जी आहे, साह जी रग खां अचे थो, ॿुधे त उन खे न घुरंदव, अहिड़े खां घुरो जेको ॿुधे ई कोन थो, त पोइ अलाह फरमाए थो त इहो मां गुनाह माफ़ु न कयां, छो त इहो त चरियो माण्हू आहे न, मेंटल, हिकिड़ो केरु ॿुधे ई कोन थो, वठा लॻा पिया आहिनि फलाणा कमु कर, मूंखे पुटु ॾे, मुंहिंजो हीउ करणु, बाबा ॿुधे थो, भला जे ॿुधे त सॾु त ॾिए, इहो बि क़ुर में आयत आहे, ॿुधे थो सॾु चवंदो ॾिए, छाकाणि त अलाह जा वली जन्नत में वेठा आहिनि, शहीद जेके से अर्श ते वेठा आहिनि, केरु ॿुधंदो? त चए थो पोइ इहो मां न छॾींदुसि, वमन युशरिक बिल्लाह फ़क़त ज़ल ज़लालन बईदा, जे कंहिं शिरक करे थो इहो वॾी भुल में आहे, नॉन सेंस, इहो सफ़ा मेंटली चरिये कॉन्सेप्ट ते अची वियो आहे। ई यदउन मिन दूनी इला इनासा, ऐं इहे जेके आहिनि मुशरिक से अलाह खे छॾे इहे बुतनि ऐं मूर्तियुनि खे सॾनि था, बुतनि खे सॾनि था। वई यदून इला शैताननि मुरीदा, इहे शैतान तड़ियल खां सवाइ कंहिं कोन सॾनि था। हाणे बुत जे जाइ ते पंहिंजे मोल अची विया, लानहुल्लाह, इन ते अलाह लानत कई आहे, छो त चयो हईं, अलाह खे चैलेंज ॾिनी आई, काल लअतखिज़न मिन इबादिक नसीबम मफ़रूज़ा, आऊं तुंहिंजे ॿाननि मां ज़रूरु पंहिंजो हिसो हासिलु कंदुसि, गुमराह कंदुसि माण्हुनि खे। ऐं कीअं गुमराह कंदो? चए थो खेनि ज़रूरु वल अज़िलन्नहुम, मां इनखे ज़रूरु गुमराह कंदुसि ऐं उन्हनि खे उमेदूं ॾींदुसि ऐं उन्हनि खे जेको आहे सो आसरा ॾींदुसि। वल आमुरन्नहुम फल युबति कुन आज़ानुल अनमान, ऐं अहिड़ियूं अहिड़ियूं उन खां ॻाल्हियूं चेरनि वारियूं कराईंदुसि जो चवंदोसानि त जानवर आहे न, इहो ताक़त तरे कन कटियोसि। ऐं वरी वल आमुरन्नहुम फल युगैरुन ख़लक़ अल्लाह, ऐं चवंदोसानि त तव्हां शिकिल मटायो, कननि खे चीरायो, नक में वाली पायो, ॾाढ़ी कूड़ियो, माना जंहिं ते अलाह हुनखे पैदा कयो आहे उन सूरत खे फिटाईंदोसानि। भला हाणे जेकॾहिं अलाह ॾाढ़ी ॾिनी आहे, तव्हां त कूड़ियो था, भली कूड़ियो,
पर छो ॾिनी अथई? औरत खे छो कोन थो ॾिए? छो सभिनी रसूलनि ॾाढ़ी रखी, सभिनी इमामनि ॾाढ़ी रखी, हज़रत अलीअ छो ॾाढ़ी रखी? त छो था कूड़ियो? जॾहिं अलाह ॾिनी आहे त पोइ हथ बि कटियो न। अलाह हथु न कटे छॾियो, चए मूंखे ज़रूरत कान्हे का शैतान जे चवण ते, पेर कटे छॾियो। त इहा ई थो चवे त मां वल आम रन हुउमि फल यू रन ख़लक़ अलाह, त अलाह जी जोड़ियल सूरत खे फिटायो। मूंखे यादि आहे मां मके में इंजीनियर हुउसि, ॾाढ़ी कान आई, अलाह शाहिद आहे, रमज़ान जो महीनो मूंखे रोज़ो आहे। मां वेठो हुउसि त परे खां हिकिड़ो उमिरे ते आयल मूंखे लॻे पियो शिकिल मां सुहिणो शाम जो मूंखे माण्हू पियो लॻे, अछी ॾाढ़ीअ सां परे खां आयो, डुकंदो डुकंदो सिधो मूं वटि अची ऐं मुंहिंजी हिन कूड़ियल ॾाढ़ी हथु रखे अरबीअ में चए थो त ॾाढ़ी रख, सुहिणो लॻंदई। ईअं चई हलियो वियो। मां हैरत में पइजी वियुसि त हिन हाजीअ जी कहिड़ी ज़रूरत मूं ॾे आयो आहे। ऐं पोइ मां उन ॾींहं खां ॾाढ़ी कोन छॾे ॾिनी। हाणे इहा बि त अलाह ताला जी मुंहिंजे मथां फज़ुल थियो। वरी साॻी ॻाल्हि मूंसां हिकिड़ी ॿी थी त मां तवाफ़ माण्हू कयो, मां ॿाहिरि वेठो हुउसि त हिकिड़ो साई कपिड़नि सां हुजे ऐं ॻीचे में कंटो पियो हुजेसि, जॾहिं बि लंघे त बार बार मूं ॾे घूरे पियो निहारे, वरी अचे वरी घूरे निहारे, वरी अचे वरी घूरे निहारे। जॾहिं सतो तवा पूरो करे त सिधो मूं वटि आयो ऐं मुंहिंजे मुंहं में फूक हणी हलियो वियो। मूंखे अलाह दिलि में विधो त इहो शैतान आहे या को इहो कूड़ो पीर आहे, इन मूंखे सुञातो आहे त हीउ माण्हू एक्टिवली कमु कंदो या ज़हीन आहे या कमु कंदो। हाणे मां ज़हीन त कोन्ह, पर हिस्ट्री त ॾसे थी न। ॾिसो, मां छोला विकिणंदुसि इंटर साइंस ताईं, इंटर साइंस मां नवाबशाह मां कई, हिकिड़ो बोर्ड हो हैदराबाद जो, त रिज़ल्ट निकिती त मां सॼे बोर्ड में फस्ट क्लास फस्ट खयो ऐं मूंखे गोल्ड मेडल मिलियो। ग़रीब ॿारु हुउसि ऐं मूंखे वेला खाइण जा कोन, माना कुझु न कुझु त हो न। उन खां पोइ मां BA में पोज़ीशन कई, मास्टर्स करणु वियुसि, उते जेका मूं रिसर्च कई, उते हिकिड़े जपनीज़ प्रोफेसर मूंखां कराई त जेके चांवरनि जी खल आहे उन खे जेकॾहिं चङे नमूने सां साड़े करे सीमेंट में मिलाइजे त सीमेंट जी ताक़त 40% वधी थी वञे। इहा मुंहिंजी रिसर्च एतिरी हले पई थी, रोज़ाना मूंखे मैसेज ईंदो आहे त तुंहिंजो रेफरेंस ॾिनो वियो आहे फलाणे। माना कुझु न कुझु अलाह ताला मूंखे ॾिनो त हुन मूंखे शैतान सुञातो त जे हीउ असांजो साथी थी ऐं माण्हुनि जो शैतान थी माण्हुनि खे गुमराह कंदो। ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे ॻाल्हाइण मां 2 तक़रीरूं कयूं आहिनि कॉम्पिटिशन में, हिकिड़ी इंटर साइंस में कयमि, फस्ट पोजीशन मिली। ॿी वरी मां जेको सो एशियन कंट्रीज़ में अंग्रेज़ी में तक़रीर कई कॉम्पिटिशन में फस्ट, उन खां पोइ तक़रीर कान कई। माना हुन शैतान खे या जेको पीर हो उनखे ख़बर हुई त जेकॾहिं हिन खे मां रुकरूट कंदुसि जेको वेठो आहे त हीउ असांजो वॾो चोर थींदो, वॾो ज़ालिम थींदो, वॾो फ़साद फैलाईंदो, छो त हिन में टैलेंट आहे। मूंखे अलाह ताला दिलि में विधो त न, हीउ माण्हू सही न आहे, शैतान मुंहिंजे पोयां वियुसि ई कोन। हिन फूक इन लाइ ॾिनी त मुंहिंजे पोयां अचे। सो 2 शयूं हिकिड़ो मां पर्सनल एक्सपीरियंस मां तव्हांखे ॿुधायां थो त अलाह फरमाए थो त इहो शैतान छा थो करे, चए थो मां ज़रूरु, हाणे उते चैलेंज ॾिनी अथई, आउं हिन खे गुमराह कंदुसि ऐं मां हिननि खे आसरा ॾींदुसि ऐं चवंदोसांन त जानवरनि जा कन कटियो ऐं चवंदोसांन त जेको अलाह जंहिं शइ में तव्हांखे ठाहियो आहे उन खे तब्दील कयो, माना मटायो शयुनि खे। जे मर्द आहीं त नथ पाए, बुलो पाए, वालियूं कननि में पाए, माना औरत थियण जी कोशिशि कर। औरतुनि खे चवंदो तव्हां मर्द थियो। इहा ॻाल्हि आहे। त अलाह फरमाए थो वमन यत्तखिज़ शैतान वलिय मिन दूनिल्लाह, जेको अलाह खां सवाइ शैतान खे दोस्त करे वठंदो तंहिं बेशक सख़्तु नुक़सान में हलियो वेंदो, रब साईं फरमाए थो। ऐं पोइ शैतान खे अलाह चएसि थो हलो यअदुम व युमनीहिम, चए थो त शैतान उन्हनि खे अंजाम ॾींदो आहे ऐं खेसि आसरा ॾींदो आहे। ऐं शैतान ठॻीअ खां सवाइ ॿियो कुझु बि न कंदो आहे। अहिड़नि माण्हुनि जी जाइ दोज़ख आहे ऐं उनजी भॼण जी वाहन जेके चवण में अटकल में अची आहे, पोइ चए थो कोन बचंदा। बाक़ी जेके वलज़ीन आमनू अमल सालिहात, जेके ईमान आंदो नेक कमु कनि था, सनुदखिलहुम त सिघो ई उन्हनि खे दाख़िल कंदुसि जन्नातिन, उन जन्नत में तजरी में तहतल अनहार, जंहिंजे हेठां वाहियूं वहनि थियूं, ख़ालिदीन फ़ीहा अबदा, हमेशह रहंदा। वअद अल्लाह हक़, अलाह चए थो मुंहिंजो वाइदो सचो अथव। हाणे मूंखे ॿुधायो, काइनात जो रब आहे, ख़ालिक आहे, सॼी दुनिया कुन फ़यकुन सां ठाहे थो। जेकॾहिं चवे थो त मां तव्हांखे जन्नत में रहाईंदुसि, कॾहिं बि न कढंदुसि, त अलाह छो कूड़ हणंदो? अलाह खे कहिड़ी ज़रूरत आहे? कूड़ त हिकिड़ो कमज़ोर माण्हू हणंदो आहे। अलाह छाजे लाइ वाइदे तां फिरंदो?
चए थो वमन असदक मिन अलाह कीला, त अलाह अंजाम ॾियण में अलाह खां वधीक सचो केरु थो थी सघे, त इहो कमु थींदो, अलाह साईं कंदो। तंहिंजे करे रसूल सलाम फरमाए थो, हे मां तर्जुमो कयां थो सुनन निसाई जी हदीस शरीफ़, त पाण सलाह हिकिड़ो ख़ुतबो ॾिनो अलाह जो हमद सना बयानु करण खां अहिड़ो कई जेको हुनजो हक़ु आहे। पोइ चयईं त जंहिंखे अलाह हिदायत ॾिए उनखे केरु गुमराह न कंदो हितां, ऐं जंहिंखे अलाह गुमराह करे उनखे किथां हिदायत कान मिलंदी। हुनखे अलाह ताला दिलि ते चए थो, मां दिलि ते ठपो हणी थो छॾियां जो कॾहिं बि खोले कोन पढ़ंदो त अलाह हिन में छा चए थो। चए थो यकीन रखो सभ खां सचो किताब क़ुरान आहे ऐं उन्हनि खां बहितर तरीक़ो सुन्नत जो रसूल सलाम जो आहे। जंहिं दीन में का नई शइ ईजाद कई, हाणे हे जेके यूट्यूब ते वेठा आहिनि न, सभु बिदअतूं था ईजाद कनि ॾोकड़नि जे लाइ, ऐं हर नई चीज़ बिदअत आहे। इहा नई शइ दीन में बिदअत आहे जंहिंजो न क़ुरान में ज़िक्र आहे न नबी साईं जे ज़िक्र आहे, ऐं हर बिदअत गुमराही आहे, ऐं सभु गुमराहियूं जहन्नम में वेंदियूं फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तंहिंजे करे अलाह फरमाए थो 123वीं आयत में, लईस बि अमानियकुम वला अमानी अहलिल किताब, चए थो न आइडियाऊं तव्हांजे ते हलबियूं, न अहले किताब जे ॻाल्हियुनि ते सदनि ते हलबो छोटकारो आहे। हा मई यमल सूअन, जेको मदाई कंदो बुराई कंदो, युज़ बि उन खे उनजी सज़ा ॾिबी, वला जद यजिद लहू मिन दूनिल्लाह वलियूं वला नसीरा, ऐं अलाह खां सवाइ पाण लाइ न को संभालींदड़ न को मददगार लहंदो। आख़िर में वमई यमल मिन सालिहात मिन ज़कर उनसा, जेके माण्हू मर्द ज़ाल औरतूं या मर्द मोमिन थी चङा कम कंदा, उलाइक यदखुलून जन्नत, इहे जन्नत में वेंदा, वला युज़लमून नकीरा, उन्हनि खे तिर जेतिरो ज़ुल्म न कबो। अलाह खां मां दुआ घुरां थो त अलाह असांखे इहे जेके ॻाल्हियूं ॿुधियूं थियूं अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इंशाअल्लाह वरी सुभाणे राति जो मुलाक़ात थींदी।